हैदराबाद में पोरियत मज़ामत तहरीक पारां सिंध जा क़ौमी वसीला ऐं सेक्युलर तशख़ुस बचाओ कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस में पोरियत मज़ामत तहरीक जे सदर मसरूर शाह, नाम्यारे अदीब जामी चांडियो, जीअं सिंध महाज जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुणेजो, एडवोकेट सज्जाद अहमद चांडियो, नारी जमहूरी महाज जी अॻवान आलिया बख्शल ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया सिंध जे वजूद ऐं तहज़ीब जो ज़ामिन आहे। सिंधु ऐं उन जे सरकारी दरियाहनि ते गैर क़ानूनी कैनाल ठाहिण ऐं इरसा एक्ट में तरमीम जी कोशिश सिंध जो वजूद मटाइण बराबरि अहिड़नि मनसूबनि खे फ़ौरन रद्द करे बंदि करण जो मुतालबो कयूं था। उन्हनि चयो त सिंध जो तशख़ुस सदियुनि खां मज़हबी रवादार वारो रहियो आहे। डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जो अदालत मतां क़त्ल ऐं उन तशख़ुस खे मिटाइण जी कोशिश हुई। कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। दोस्त कॉमरेड सलमान जाफरो के गुज़ारिश करूं तो अचे ऐसा कि क़ौमी गीत ॿुधाए तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में सलमान जाफरो। वक्त जो तूफान आज है जो न को दरमान दिल दिल हिते वीरान दग दग थियो नुक़सान सिंधु कथी ता सास वियो ललकार वई आवाज़ वियो सो धन समूरो नाज़ वियो सो इश्क जो अंदाज़ वियो जैसा वसू थे वस्तियों बस्तियों महरान जूं काल्ह जेकी थे कयूं ॻाल्हियूं महरान जूं। सभिनी आयल असांजे महिमाननि खे वेलकम दिलि सां भली असांजो ही प्रोग्राम जेको आहे उहो सॼो ॾींहुं दोस्त रखी वियो ॻाल्हि त तसलसुल आहे उन समूरे तहरुक जो जेको सिंध में हिन वक़्तु रवां दवा आहे। उन में असांजे अॻियां टे चारि वॾा मामला आहिनि। उनखे जेकॾहिं समराइज़ कयूं त इहो ई ॻाल्हि निकिरे थी त सिंध जा क़ौमी वसीलनि जो बचाव, सिंध जो क़ौमी तशख़ुस जी बहाली ऐं उनमें सेक्युलरिज़म जी जेको जो तारीख़ी जेको जो जौहर आहे उनखे बचाइण ऐं उनजो तहफ़ुज़ करणु। त इन हवाले सां असां इहो इरादो कयो त जेको हिन वक़्तु असांजो जेको मुख़्तलिफ़ तंज़ीमूं अलॻि अलॻि तहरुक में आहिनि त उन सॼे खे गॾाए हिकिड़ो असां पंहिंजो क़ौमी अवामी बयानियो या क़ौमी अवामी इरादो ठाहिण जे लाइ पंहिंजी हिन तहरीक खे अञा हिकिड़ो रुख ॾियूं, हिकिड़ो मज़बूत रुख ॾियूं। छाकाणि जो असांजे आस पास जेके तहरीकूं आहिनि उहे पाकिस्तान जे अंदरि बलूचिस्तान जी तहरीक ॾिसो या खैबर पख्तूनख्वा जी तहरीक आहे। उन्हनि जो पस मंज़र उन्हनि जी तारीख़ अलॻि आहे, पर हिकिड़ी शइ मुश्तरिका आहे त हुननि पंहिंजे अवाम खे हिकु नुक़्ते नज़र ते गॾु कयो। असां जेतोणीकि असांजी तहरीक हिते तमामु घणी पुराणी आहे। असां 75 सालनि खां हिते घटि में घटि पाकिस्तान में पंहिंजे क़ौमी जेको बहाली या क़ौमी जेको असांजो जेको रहियो त सिंध हिकिड़ी धार तहज़ीब तमदुन ऐं क़ौम ऐं वतन आहे ऐं उहा हिकिड़ी अलॻि सिविलाइज़ेशन आहे। उन साबित कयो पंहिंजे हर वाक़े में 75 साल जेका इन्वेस्टमेंट थियल हुई बुनियाद परस्ती जी, क़ौमी वसीलनि ते जबर जी, धारी आबादकारी जी ऐं ॿिया अनेक मामला जेके हुया
उन्हनि सभिनी खे असांजे शऊर बावजूद मुख़्तलिफ़ हिस्सनि में तक़सीम हुअण जे क़ौमी तशख़्ख़ुस ते उहा मुतफ़िक़ा क़ौमी जेको असांजो जेको सेक्युलर ऐं तरक़ी पसंदि जेको रुझान आहे उन ते उहा मुतफ़िक़ा डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जो केस जेको आहे उन असांजे उन क़ौमी बयानी उन क़ौमी तशख़्ख़ुस उन क़ौमी रिवायत उन क़ौमी मज़ाहिमत खे हिकिड़ी नई जला बख़्शी ऐं इन खे बि असां जेको आहे इहो सम्झोसीं त इन सॼे तसलसुल खे जारी रखिजे ऐं इन ई सिलसिले में असांजी कॉन्फ्रेंस कई। एक आत्मसो को बात कयो ईश्वर जायो आ प्यारो मेहरबानी न करसी प्रोग्राम के सिलसिले से वधाई में असा कॉमरेड मसरूर के दावत नसीब अचनी अची आज ये प्रोग्राम जो मौक़िफ़ बयान हुआ असा वाज़े कंदा हलूं त जीअं को असां जेको प्रोग्राम दोस्त ऐं असां जेके महिमान आहिनि असां उन्हनि खे ई ॿुधंदासीं। सभ खां पहिरियां जेका ॿ एजेंडा कॉन्फ्रेंस जा आहिनि उनमें हिकु तव्हांखे ख़बर आहे त 19 सेप्टेम्बर ते डॉक्टर शाहनवाज़ कुंवर जो सिंध में पहिरें मरहले में हिकिड़ो ख़ौफ़ पैदा कयो ऐं उनखां पोइ सिंध में हिकिड़ी सेक्युलर तशख़्ख़ुस लाइ हिकिड़ी मज़ामती लहर जेका आहे उहा उथी ऐं उहो ख़ुदि हिकिड़ो रवादारी जो जेको सिंध जो पुराणो पैगाम आहे उनखे असांखे रिवाइव न सिर्फ़ु कयो पर हिकिड़ो बुनियाद परस्ती जेको बुनियादी तज़ाद आहे समाज जे अंदरि उहो वरी वापसि निर्वाह थियो। उनजे हवाले सां ॿ ई एजेंडा आहिनि। गॾिजी बि वेहिजे ऐं इन ते हिकिड़ो कलेक्टिव कंसेंसस जोड़िजे त आख़िर हाणे इन सॼे मामले खे असांखे कीअं अॻिते खणी हलिजे। असां ख़ुदि इन शइ खे सम्झूं बि त एक्सट्रीमिज़म जेको मॉडर्न रिलीजियस एक्सट्रीमिज़म आहे उहो आहे छा, उनजी हैत छा आहे ऐं साॻे वक़्तु जेको कुझु कढियो पियो वञे या पाणी डाइवर्ट करण जी कोशिश थी रही आहे उनखे असां सम्झूं। सभ खां पहिरियां ऐं सिंध जे सेक्युलर तशख़्ख़ुस या प्लूरलिज़म ते ॻाल्हाईंदुसि, ॿ टे नुक़्ता रखंदुसि, उन खां पोइ सिंधु दरिया जे मामले ते उन खां पोइ असां पंहिंजे महिमान खे ॿुधंदासीं। हिकिड़ी अहम शइ इहा आहे त सिंध जो जेको मॉडर्न नेशनल नैरेटिव आहे जंहिंखे चइजे त आइडिया ऑफ द कंस्ट्रक्शन ऑफ सिंध जेका आहे उहो असांजो 19वीं सदी 20वीं सदी ऐं ख़ासि तौर पर वञण दौर में तश्कील थियो, पर जेका ट्रेडिशनल सिंध हुई उनजे अंदरि बि हिकिड़ी ख़ासि मज़हब जे हवाले सां मज़हबनि जे हवाले सां हिकिड़ी इपिस्टोमोलॉजिकल या हिकिड़ी इपिस्टीमिक सोच हुई। उहा उनखे हिकिड़ो फ्रेंच मुफ़क्किर चवे थो त उहा सिंक्रेटिक हुई। उहा रिलीजन जे अंदरि बाउंड्रीज़ कोन हुयूं। फॉर एग्जाम्पल मुसलमान आहिनि, मुसलमान पहिरियां बि एग्ज़िस्ट कंदा हुआ हिन खिते जे अंदरि, उनखां पहिरियां हिंदू मत जा माण्हू हुआ, जैन मत जा माण्हू हुआ, बुद्ध मत जा माण्हू हुआ, आज़ाद ख़्याल माण्हू हुआ, मादीवाद माण्हू हुआ, सूफ़ी हुआ, पर there was no clear boundary between them. उहे सिंक्रेटिक हुआ, उहे हिक ॿिए जो असर क़बूल कंदा रहिया।
मिसाल जे करे तसव्वुफ आहे त वेदांत जो असर क़बूल कई, शिवस्थान जेकॾहिं शिव जो हुयो त अरबनि जे अचण खां पोइ जॾहिं असां मुस्लमान अक्सरियत ते थी त उहे ई सूफिया इकराम, उहो ई कलंदर जेको आहे उते जॾहिं अचे थो त अॼु बि उन्हनि जूं जेके रिवायतूं आहिनि उहे सिंक्रेटिक आहिनि, उहे शिविज़म मां इलाही कुझु खणनि थियूं। ई सिख धर्म जेको आहे पंजाब जे अंदरि 10 सिख धर्म गुरु गोबिंद जॾहिं अचे थो त नान खालसा जेके सिख आहिनि उहे सिंध में अचनि था 17वीं 18वीं सदी में, ऐं उहे मर्ज था थी वञनि असांजे हिंदू धर्म में। सिंध वाइट थींदो आहे जंहिंजे अंदरि हिंदुनि जे टेम्पल में तव्हां गुरु नानक जी तस्वीर ॾिसंदव। सिंध जो उॾेरो लाल ज़िंदा पीर जेको आहे उहो निशानी आहे जिते उहा सिंक्रेटिक रिलीजन जेको आहे उहो पंहिंजो इज़हार कंदो आहे। हिंदू बि हुते वेंदो आहे, मुस्लमान बि हुते वेंदो आहे। जेको आहे असां ॾिसूं था कलंदर में जेकॾहिं असां लाल शहबाज मुस्लमान चवनि था त राजा भट्टारी जेको आहे उहे हिंदू हुनखे चई करे पूजींदा आहिनि। त सिखिज़म, बुद्धिज़म, जैन मत, सूफीज़म दे वर सिंक्रेटिक। ऐं रवादारी इहा ई आहे त जॾहिं तव्हां हर कंहिं जी एग्ज़िस्टेंस खे मञो ऐं उनजा असर क़बूल कयो, ऐं इहा आहे सकाफ़ती कल्चरल एक्सचेंज ऐं कल्चरल डायलॉग, ऐं केरु इंक्रोच न करे ॿिए जी स्पेस में। वादीवाद खे ओतिरो ई हक़ आहे जेतिरो स्पिरिचुअलिटी खे हक़ आहे एग्ज़िस्ट करण जो सोसाइटी में। इहा असांजी तश्कील आहे जेका ख़ासि तौर ते वञण वारे टाइम में जॾहिं साईं जोय साहब, शेख हयात, जीएम सैयद रसूल बख्श फलीद साहब जॾहिं उन्हनि जो डिस्कोर्स कयो त इहो असांजो उतां खां, छाकाणि हिकिड़े पासे जेका रियासत हुई उहा के सिंक्रेटिक प्लूरल रिलीजियोसिटी में बिलीव कोन थी करे, उहा क़ौमुनि जे इनकार ते बीठल हिकिड़े बुनियाद परस्त रिलीजियस तशरीह नाफ़िज़ करे हिन सोसाइटी ऐं हितां जे सभिनी समूरनि क़ौमुनि जे समाजनि जी तारीख़ ऐं शनाख़्त खे मिटाइण चाहे। पंहिंजो राजा पटेल पार्क खे मिस्टर पार्क करे छॾी दिया, उहा सीता खे रहमान नगर करे छॾी दिया, उहा बुद्ध जा स्टेच्यूस ठाहे छॾी दिया। यानी जेका कल्चरल एंटिटी है हिस्टोरिसिटी में उनके तबाह करण रियासत शाकम जी तशरीह इहा आहे त सिर्फ़ ही मुसलमाननि जो मुल्क आहे, ऐं मुसलमान उहे जेके ख़ासि तशरीह में यकीन रखंदा उन्हनि जो मुल्क आहे, ऐं इन बुनियाद ते हू असांजे हितां जे वतननि ऐं क़ौमुनि जी तशख़ुस जो इनकार कनि था। इहा आहे रियासत। असांजो जेको जदीद क़ौमी तहरीक, अवामी तहरीक जे अंदरि मज़हबी रवादारी या सिंध जी क़ौमी आइडेंटिटी जे हवाले सां जेको बयानियो जुड़ियो हो सेक्युलर इन माना में हुयो। हाणे इन सॼी शइ जे अंदरि जॾहिं इहो असांजो नैरेटिव आहे त असांखे सम्झणु घुरिजे त हीउ जेको एक्सट्रीमिज़म आहे, रिलीजियस एक्सट्रीमिज़म आहे, मॉडर्न जेको आहे, हिनखे मां कंहिं सूरत में ट्रेडिशनल फिनोमिनन नथो सम्झां, बल्कि हीउ ख़ुदि हिकिड़ो जदीद लकाव आहे, जदीद सरमाएदारी साम्राज्य दौर जो लकाव आहे। वो जॾहिं अचे थो पियो त ॿ रूट्स अचनि था। हिकिड़ो त पेट्रो डॉलर आहे, सोशल फैब्रिक जेका सेक्युलर छाकाणि जो इहो जो कम आहे, बाक़ी जेके राजभाग जा फैसला आहिनि उहे असांजा राजभाग जे ओताक में थींदा आहिनि। ओताक इज़ अ सेक्युलर इंस्टीट्यूशन, ट्रेडिशनल इंस्टीट्यूशन आहे, ऑपरेशन थी सघे थो पर मज़हब जे लिहाज़ सां ॻाल्हि कयूं। उनखे अफ़गान जिहाद में जिरगे खे रिप्लेस कयो वियो शूरा सां, ऐं शूरा रिप्लेसमेंट ऐं उनजो अॼु नतीजो आहे जो पीटीएम जेका उभरी आहे उहो डिस्पोजेस्ड कुझु सरकार, कुझु कास्ट, कुझु ज़ातूं आहिनि जिन पंहिंजो इज़हार कयो आहे त हीउ असांजो पूरो समाज जो फैब्रिक हिननि तबाह करे छॾियो, ऐं उन में ज़िम्मेवार उतां जी कौम परस्त तहरीक जी अपीसमेंट जी पॉलिसी हुई
जेका उतां जी रिलीजियस तंजीमुनि सां या अफगान स्टेट आहे, डॉलर आहे, इंपीरियलिज्म आहे, जेको हिते मदरसनि जा जार, जेको हिते फासिस्ट जथनि खे मुनज़म करे स्ट्रेटेजिक इलाइक़नि में उन्हनि खे आणे थो ऐं असांजे फैब्रिक खे ख़तमु करण जी कोशिशि करे थो। त ही जेका लड़ाई आहे उहा स्टेट ऐं इंपीरियलिज्म सां गॾियल लड़ाई आहे। ही जेका मज़हबी रवादारी जी लड़ाई आहे, ही कुझु सोलो तज़ाद कोन्हे, ही ईअं कोन्हे, हिकु कल्चरल वेड़ कोन्हे जेका 17वीं 18वीं सदी जी वेड़ हुई। 17वीं 18वीं सदी में ट्रेडिशनलिज्म वर्सेस ट्रेडिशनलिज्म हो। हिकिड़े पासे शरई इस्लाम हो त ॿिए पासे तसव्वुफ़ हुयो। पर ही जेका मॉडर्न एक्सट्रीमिज्म आहे, ही प्योरली पॉलिटिकल फिनोमिनन आहे। ॿी जेका शइ आहे त उनजो हिकिड़ो ॿियो सोर्स बि असांखे सम्झणु घुरिजे। अक्सर ईअं थींदो आहे त असां एक्सटर्नलाइज़ कंदा आहियूं या असां आउटसोर्स कंदा आहियूं रिलीजियस एक्सट्रीमिज्म जी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे असां कंदा आहियूं इहे धारिया आहे, इहो धारियो फिनोमिनन आहे। पर असांखे सम्झणु घुरिजे त जेतोणीकि उहो धारियो आहे, इंपीरियलिज्म ऐं स्टेट जी पैदावार आहे, पर इहा कल्चरल नरगिसियत आहे जंहिं मां निकिरणु घुरिजे। सोसाइटल बेसिस आहिनि तॾहिं उहो बेस पकड़े थो। आ साथी मुंहिंजो साथ त ॾे, आ साथी मुंहिंजो साथ त ॾे, हिन क़ौम जी क़िस्मत बदिलायूं। आ साथी मुंहिंजो साथ त ॾे, हिन क़ौम जी क़िस्मत बदिलायूं। हिन दोज़ख जहिड़ी दुनिया खे अॼु बेश्त बणाए छॾिणो आहे। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में एडवोकेट इब्राहिम कुंबर साहब। जी सिंध जी लतीफ़। डॉक्टर शाहनवाज़, ही वॉज नॉट ओनली माई क्लोज रिलेटिव, मुंहिंजो भेणियो बि हुयो, मुंहिंजे बुआ जो पुटु बि हुयो ऐं असां गॾु पढ़ियासीं कयासीं। त उनजे अंदरि कंप्लेनेंट ऐं पाण ई थियसि उन में त बीइंग ए लॉयर त इन मामले खे सेंसिटिविटी खे असां अॻिते खणी करे हलूंसि। त हिकिड़ो जो डॉक्टर शाहनवाज़ जो केस आहे, बग़ैर कंहिं या बिना कंहिं वधाउ जे वेरी हाई प्रोफाइल केस। इन में वॾा जेके माण्हू जेके बि आहिनि से इन्वॉल्वड आहिनि DIG लेवल ते, त ओड़े हिसाब सां उन ते बि ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरीं आउं थैंक यू कंदुसि औरत मज़हब तमाम तहरीक जो। काफ़ी सारो लिटरेचर इन जे मथे अची चुको आहे, का बि शइ हिडन नाहे। हाणे जेको कंसर्न आहे या जेको स्टेप आहे उनखे इम्प्लीमेंट करिणो आहे प्रैक्टिकली, त उन जे मथे ऐं थोरो इन जो करंट पोज़ीशन ते आउं ॻाल्हाईंदुसि। डॉक्टर शाहनवाज़ ते जेका ब्लेसफेमी वारी FIR थी 42 वारी, त सभ खां पहिरीं त उन जो जेको स्टेटस आहे, करंट स्टेटस, उहो छा आहे। उन जे अंदरि जीअं त ही FIR जेका थी, देन जेका IG जेको बि आहे, पोइ हिकिड़ी कॉमिटी ठाही उन जे अंदरि त इन्हनि शयुनि जी इन्वेस्टिगेशन हींअर केरु पियो करे। इन्हनि सभई जेके FIR आहिनि, FIR 42, 44, 45 सिंधड़ी वारी, 46, 47, ऐं उन सां गॾु इन्वेस्टिगेशन टीम जे अंदरि जेको SSP शहीद बेनज़ीराबाद, पंहिंजे नालो मूंखे विसरे पियो जी, तनवीर दुनिया साहब, ऐं उमरकोट जो जेको सिटिंग SSP आहे उहो इन्हनि मामलातनि खे ॾिसनि था पिया। इन्हनि केसिस जे अंदरि 44 ते जीअं त सजा चांडियो साहब जिन बि वेठा आहिनि, रुमा साहब वेठी आहे, त इहे जॾहिं अक्यूज़ड आहे कोन त अबेट थी वेंदियूं हलियूं। त उन जे अंदरि लास्ट डेट ते बि जेका कोर्ट जे अंदरि इहा IO जेको पोइ वरी हेठि ॿी हिकिड़ी कॉमिटी ठही आहे जंहिंजे अंदरि 2 इंस्पेक्टर लेवल जा जेके माण्हू आहिनि उहे ॾिसनि था पिया। त उन असलम जागीरानी जेको हुते प्रेज़ेंट थिए पियो एंटी टेररिज़म कोर्ट में, उन बि चयो आहे त हाणे पहिरीं अचां थो त उन जी पोज़ीशन छा आहे। उन जे अंदरि इहो ई आहे त अर्ली स्टेज ते आहे, इन्वेस्टिगेशन हले थी पई, इंटीरियम चालान जेको बि आहे पेश थियो पियो आहे। असांजा जेके उन जे अंदरि 20 नॉमिनेटेड अक्यूज़ड पर्सन्स हुआ, जंहिंमें 18 जेके बि आहिनि उहे अरेस्टेड आहिनि, हिकिड़ो जुवनाइल आहे उहो बेल ते आहे, ऐं हिकिड़ो जेको अक्यूज़ड आहे उहो मरी चुको आहे।
त इहा ऐं उन्हनि जूं जेके बेलूं आहिनि हाणे हलियूं वयूं आहिनि 20 तारीख़ ते उन जे मथे जेके ॿियनि से आर्ग्यूमेंट्स थियणा आहिनि। ऐं हाणे अचनि थियूं जेके 44 ऐं 45 जेके PS सिंधड़ी वारियूं हुयूं उहो B क्लास थींदियूं। हाणे 47 जेका असांजी मेन FIR आहे जंहिंजे जेके जे अंदरि DIG वारनि जे ख़िलाफ़ु ऐं आहे इंटेक्ट। उन जे अंदरि कुझु माण्हू जेके बि आहिनि बेल बिफोर अरेस्ट ते आहिनि 498 ते आहिनि, कुझु अरेस्टेड आहिनि उन्हनि बेल आफ्टर अरेस्ट लॻाई आहे। हाणे वरी उन टाइम ते गॾोगॾु हिकिड़ी जेका सिविल सोसाइटी जे तरफ़ां ह्यूमन राइट्स जी तरफ़ खां हिकिड़ी जेका पिटीशन फाइल थी हुई जुडिशल इंक्वायरी जे लाइ, त ह्यूमन राइट्स वारा जॾहिं अची विया उहा जॾहिं पिटीशन हिते आई त असां लाज़मी सम्झो त असांजो बीइंग ए फैमिली असां उन शइ जो पिटीशन जो हिसो थियूं, उनखे असां ऑन करूं। पोइ असां इंटरविनर थी करे आयासीं। पोइ इंटरविनर जे अंदरि शुरू खां ई असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं असदुल्ला राशिदी साहिबु, साईं सजाद चांडियो साहिबु, मीर मोहम्मद मंगरियो साहिबु। इहे असांजी जेका हिकिड़ो लीगल टीम आहे उन जे अंदरि उहे आहिनि। पोइ असां उन जे अंदरि हिकिड़ो ऑडर वरितोसीं जेका टॉर्चर एंड कस्टोडियल डेथ एक्ट 2000, उहो FIR जे अंदरि जेका इन्वेस्टिगेशन हुई उहा ऑडर थी वियो हाई कोर्ट जो, उहा इन्वेस्टिगेशन पहुची वई FIA में। ऐं FIA जे अंदरि पोइ उन्हनि छा कयो आहे, उहा जेका असांजी 47 वारी FIR आहे इन सेम वर्बेटम इंटेक्ट रखियो आहे FIA जी जेका FIR आहे 21/2024 मीरपुर ख़ास वारी। उन जे अंदरि इन्वेस्टिगेशन हले थी पई। FIA जो जेको डिप्टी डायरेक्टर आहे राशिद भट्टी उहो आयो आहे, उन सां बि मुलाक़ात वक़्तनि फ़वक़्तनि थिए थी पई ऐं उहे स्टेटमेंट्स वग़ैरह रिकॉर्ड कनि था पिया। त उन मामले खे बि असां अॻिते खणी हलूं था पिया। ऐं उन जे अंदरि जेका 20 हाणे FIR उहे आहिनि 47 ऐं 21 साइमल्टेनियसली उहे गॾु अञा टेकअप थियनि पियूं। हाणे उहो ॾिसूं था त कहिड़ी अॻिते हली करे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हल्दी FIR जेका 21 FIA वारी उहो 40 असांजूं ॿई FIR हलनि थियूं पियूं। हाणे देन इहो आहे हिकिड़ो करंट स्टेटस। ऐं हिकिड़ी जेके ख़दशात जेके असां ताईं पहुचनि था त ॿ जेके प्रेसिडेंट ऑलरेडी हिकिड़ा सेट थियल आहिनि। नाज़िम जोखे वारो केस आहे, फातिमा फुरड़ो वारो जेको केस आहे उन जे अंदरि थोरो इहो ॿुधायो वञे थो त माना उन जे अंदरि लीगल हेड्स जेके बि आहिनि उहे उन्हनि पेचअप करे छॾियो ऐं उहे जेके बि आहिनि से केस तां हथु खणी विया हुआ। ऐं मूं वधीक त मीडिया ते कोन ईंदो आहियां, कोशिशि कंदा आहिनि उहे वठण जी इंटरव्यूज़। मूं हिकिड़ी जाइ ते कैटेगोरिकली बि चयो आहे, वरी बि हिकिड़ो सुठो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे, सभु दोस्त वेठा आहिनि त उते मां वरी साॻियो इंस्टेंस मुंहिंजे बिहाफ ते न, बिहाफ ते मुंहिंजे ते न, फैमिली जे बिहाफ ते पहिरीं प्रायोरिटी ते कंहिं बि क़िस्म जो असां मूं वरी उनखे पंहिंजे हिसाब सां 2 कैटेगरीज़ में असां मूं डिवाइड कयो आहे। मुंहिंजो कंहिं क़िस्म जी सभ खां पहिरीं ख़ौफ़ जे अंदरि न ईंदासीं, त ख़ौफ़ में अची करे असां केस ते हथु खणूं। इहो मूं अॻु में बि चयो आहे त मुंहिंजो शाहनवाज़ जॾहिं ज़िंदा हुयो त असांजो हुयो ऐं शहीद थियण खां पोइ असांजो कोन्हे, उहो असांजी सिंधी क़ौम जो आहे। इन जे मथे असां बीठा आहियूं। असां पाण हाणे इहो सेंसिटिव स्टेज आहे मामिलो, इन जे असां जेकॾहिं माज़ी ते ॻाल्हायूं था त माना अञा ताईं माना असांजूं अखियूं भरिजी अचनि थियूं। वरी जेके प्रेज़ेंट वारा जेके मामला थियनि था त असां हुते ॿारड़ी जो सिस्टम आहे, जाइरे जे अंदरि नंढा नंढियूं सोचूं छोटी सी दुनिया वारो। जॾहिं डॉक्टर शाहनवाज़ जी वालदा जॾहिं वारनि मुंहिंजी अम्मा वारनि उन्हनि ॾाढो ॾुख कयो उन ॻाल्हि ते त हीउ थिए छा पियो। अच्छा, साइमल्टेनियसली वरी हिकिड़ी सेटिस्फिकेशन जेका बि आहे सा असांखे मिले थी, उहा त असां सां गॾु बीठा कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं असांजे साम्हूं कहिड़े क़िस्म जा माण्हू बीठा आहिनि। हुननि जी जॾहिं असां IQ लेवल ॾिसूं था ऐं जेके असां पंहिंजनि साथियुनि खे ॾिसूं था त असां बिल्कुलु सेटिस्फाइड आहियूं त असां सां गॾु ॾाढा बहितरीनु क़िस्म जा माण्हू जेके बि आहिनि से असां सां गॾु बीठल आहिनि ऐं इंशाअल्लाह असां उन्हनि खे मायूस न कंदासीं कंहिं बि हालत ते। शाहनवाज़ असांजो न आहे, असांजी पूरी सिंधी नेशन जो हिकिड़ो केस आहे। असां वी वांट टू क्लोज़ दिस विंडो। हा, असां बिल्कुलु ऐं हाणे उहे दरवाज़े खां बिल्कुलु टाइम बि रिट्रीट करे चुका आहिनि, उहे परे थी विया आहिनि। हाणे कोशिशि न कंदा
वरी बि त असां इन शइ खे फाइनली कंक्लूजन ताईं असां वठी वेंदासीं। सभ खां पहिरीं असां ख़ौफ़ में न ईंदासीं। नंबर 2 असां मिंथमेड़ में न ईंदासीं। जेको असांजी हिकिड़ी रिवायत आहे सिंधी माण्हुनि जी, हली ईंदा आहिनि, हू हुते जा जेके माण्हू आहिनि जेके लोकल, जिन्हनि डेड बॉडी डॉक्टर साहब जी साड़ी नज़र आतिश कई, उहे मुख़्तलिफ़ ज़रियनि सां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहे असांखे अप्रोच करण जी कोशिशि करे रहिया आहिनि, पर असां चयो न। सभ खां पहिरीं मूं अॻु में बि चयो आहे, मुंहिंजो मोटिव इहा आहे, डॉक्टर शाहनवाज़ खां इंसाफ़ थिए, दैट्स इट। टेस्ट करण आया आहिनि, पंहिंजे रूम में उनखे विहारियो आहे, उनखे चांहि ऑफर कई आहे, हिते आया आहिनि, ऐं उनखे कीअं हुननि माना टॉर्चर कयो हूंदो, उनखे कीअं गोलियूं हयूं हूंदियूं। मुंहिंजो वालिद साहबु रोई पवंदो आहे, चवंदो त यार हिननि शाहनवाज़ ते मूं कॾहिं मखि वेहणु कोन्हे, हुननि कीअं गोलियूं हयूं आहिनि, हुननि कीअं जूं पासराटियूं हुनजूं भॻियूं आहिनि। त उहे असांखे असांजो दर्द पंहिंजी जाइ ते आहे, पर अव्हांजी हमदर्दी असांजो जेको दर्द आहे उनखे तमामु घटाए छॾियो आहे। त ख़ैर असां कंहिं क़िस्म जे मिंथमेड़ में न ईंदासीं, मिंथमेड़ में न ईंदासीं। ऐं नंबर 3 जेका बि आहे उहो कंहिं क़िस्म जी लालच में न ईंदासीं। ऑन ओथ आऊं इहो चवां थो त को माण्हू असांखे का लालच ॾे त DIG जी छा पोज़ीशन आहे, DIG केतिरो पावरफुल थी सघे थो, ऐं इहे SSPs वग़ैरह छा आहिनि, इहे सॼियूं मामलियूं आहिनि। पर असां इंशाअल्लाह ताला मायूस न कंदासीं। असां तारीख़ जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को बदनमा दाग़ न खणी वेंदासीं जो असांखे सुभाणे असां ते, असांजी बचड़नि ते इहो थिए। ऐं डिसअपॉइंट न कंदासीं त हीअ हेतिरो जेको रिएक्शन आयो आहे इन्हनि जे ख़िलाफ़ु सुभाणे ईअं न थिए जो इहे माण्हू मायूस थी वञनि असांजी कंहिं अहिड़ी अमल जे करे, त सुभाणे इहो दरवाज़ो खुली वञे, हलो इहे ज़ॉम्बीज़ ऐं इहे जेके उहो पुराणी 99 में जेका मूवी आई हुई जंहिंजे अंदरि रॉक वारी मूवी जे ममीज़ अचनि थियूं, सभिनीनि खे खाइनि थियूं, त इहे असीं अहिड़ियूं शयूं इनशाअल्लाह थियणु कोन ॾींदासीं। आहिनि बाक़ी इहे जेके आहिनि इनखे इनशाअल्लाह ताला कोन छॾींदासीं। ऐं इहो आहे हिन जी लीगल हिकिड़ो स्टेटस। ऐं हिन जे मथे लिटरेचर त ऑलरेडी तमामु घणो अची चुको आहे, सुठा डिबेट्स बि थी चुका आहिनि, ऐं उन हिकिड़ा ॾाढा ज़बरदस्त पॉज़िटिव जेके इम्पैक्ट उहे बि छॾिया आहिनि। बाक़ी हाणे उहो ज़्यादती हिकिड़ी थी आहे त हुनजे अंदरि उहो आहे ॿिए त हम शुक्र करें तो किसका, हम शाकी हो तो किसके, हमें रहबर ने भी लूटा, हमें रहज़न ने भी लूटा। ऐं ॿियो वरी हिकिड़ो आहे पंहिंजे, हा सॉरी आउं ग़लति बेत पढ़ी हुजे तो फना लूटा है काफ़िला फना, हाँ DIG। ऐं हिकिड़ी मुंहिंजा सोर्सिस पंहिंजी जाइ ते, असांजी मुंहिंजी एतिरी लाइफ सर्किल वॾो न आहे जो असांजी अप्रोच हेसी ताईं हुजे, पर जेके कुझु माण्हू आहिनि राब्ते में आया आहिनि त ख़बर पए थी पई। ऐं हिकिड़ो जेको तरीक़ेकार आहे, मॉडस ऑपरेंडी आहे, असां जॾहिं FIR बि कटाइण वञूंसि था त ड्यूटी ऑफिसर जो कमु आहे उहो SHO खां पुछे थो, SHO SP खां पुछे थो। ऐं मुंहिंजी इहा सोर्सिस आहिनि, DIG सिर्फ़ु इन्वॉल्वड न आहे, DIG खे बि किथां खां माना गो अहेड वारा ज़रूरु अहिड़ा जेके बि आहिनि से मिलियो हूंदो। पाण जेको सो एडवोकेट आहे, यंग एडवोकेट रमेश सजामी, ऐं जेको सो हींअर रवादारी तहरीक जे अंदरि बि हुई, ऐं उनखे दावत ॾींदुसि को अचनि ख़्यालनि जे तौर पर। सलमान कासी जो केस आहे जिथे हुनजे पर्सनल गार्ड उनखे मारे थो, मशाल खान जो केस आहे जिथे हुते उनजा 5 स्टूडेंट्स जेके आहिनि, उनजा फेलोज़ जेके आहिनि उहे उन्हनि खे मारी था। पर डॉक्टर शाहनवाज़ जे केस में जेकी हिकिड़ी इम्पोर्टेंट एस्पेक्ट आहे उहो इहो आहे उहो रियासती इदारो जेको असांजी प्रोटेक्शन लाइ ठाहियो वियो आहे, ऐं उहो अगरि कानून खे पंहिंजे हथ में खणी ऐं
अगरि अहिड़ा रियासती इदारा ई असांजे पोयां पवंदा, असांजी जानुनि जे पोयां पवंदा, त where would we eventually stand? त मुंहिंजे ख़्याल सां this also played as an iconic case in मुआशरे जूं मायूं जेके आहिनि उहे अॻु भरियूं थियूं ऐं उन्हनि अची चयो कि असां इहा शइ इहा पंहिंजी सेक्युलर रवादार धरती ते इहो जेको निज़ाम आहे इतिहा पसंदी जो मज़हबी इतिहा पसंदी जो उनखे असां रिजेक्ट था कयूं. सो बीइंग अ स्टूडेंट ऑफ हिस्ट्री मुंहिंजे ख़्याल सां इहो हिकिड़ी मटीरियल रियलिटी आहे कि अहिड़ी शयूं थींदियूं आहिनि, पर जेकी डायलेक्टिकल नेचर आहे सोसाइटीज़ जी उहा इहा शइ इंश्योर कंदी आहे कि अल्टीमेटली जेको इन जो डिस्कोर्स जनरेट थिए थो उहो अहिड़ियूं स्पेसिस जेके आहिनि जेको काउंटर नैरेटिव जनरेट कनि थियूं उहे स्पेसिस डिफाइन कंदियूं आहिनि. कमिंग डाउन टू द फैक्ट कि कैनाडन जो इशू आहे, इनखे आउं चाहींदसि कि असां सभिनि जे लाइ ज़रूरी आहे कि असां हिनखे हिकिड़े नियो लिबरल ऑर्डर जे अंदरि ॾिसूं कि जेको उभार आयो 1980s में नियो लिबरल ऑर्डर जो which has greatly failed after what happened in 2008. पर उनजे बावजूद जेकी नेचर आहे या जे तरीक़े सां पंहिंजे पाण खे जी कोविड म्यूटेट कंदो आहे उन ई तरीक़े सां जी कैपिटलिज्म पाण खे म्यूटेट करे ज़ाहिर कयो आहे, त उन ई तसलसल में असां ॾिसूं था कि उहे जेके नियो लिबरल पॉलिसीज़ आहिनि उन्हनि जी एडेप्टेशन पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जी पॉलिसीज़ जे अंदरि बि असरअंदाज कनि थियूं असां जेको कलेक्टिव रिसोर्सिस आहिनि उन्हनि ते. तव्हांजे भरपूर तव्हां में मोहतरम जावेद वॾी महिरबानी. त ही मामला रुगो जज़्बात जा न आहिनि, रुगो वक़्ती उभार जा न आहिनि. हिननि मामलनि खे हिकिड़े वॾे पैराए में ॾिसण ऐं सम्झण जी ज़रूरत आहे. ऐं मां सम्झां थो त अॼोकी हिन बेहक में कामिल मसरूर शाह जेका शुरू में जेका तफ़सीली गुफ़्तगू कई उहा निहायत हिकिड़ी आलमाना बि हुई, फ़िक्र अंगेज़ बि हुई ऐं सम्झाईंदड़ बि हुई ऐं असां सभिनी जे दिलि जी ॻाल्हि हुई. ऐं त मां सम्झां थो तव्हां जेकी ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि जो वर्जाव करण जी ज़रूरत न आहे. तव्हां तमामु हिकिड़ियूं बुनियादी ॻाल्हियूं करे विया आहियो. कुझु ॿियूं ॻाल्हियूं इन हवाले सां इन तसलसल में सॼी दुनिया में इंसानी समाज ज़िंदा समाज आहिनि. इंसानी समाजनि जी नफ़्सियात खे, उन्हनि जे मिज़ाज खे, उन्हनि जे लाड़नि खे, उन्हनि जे ख़्यालनि ऐं जज़्बनि खे, उन्हनि जी बीहक खे, उन जे वजूद खे ज़ाहिरा त हालतूं शेप कनि थियूं. उहे माशी हालतूं बि आहिनि, सियासी हालतूं बि आहिनि, समाजी हालतूं बि आहिनि, उहे इल्मी हालतूं बि आहिनि, फ़िक्री हालतूं बि आहिनि, आलमी बि आहिनि, मक़ामी बि आहिनि. त इन करे इंसानी समाज का जामिद शइ न आहे, का बीठल शइ न आहे. उहो इंसानी समाज अॻिते वधनि था ऐं वक़्ती तरह जामिद बि थियनि था, वक़्ती तरह पोइते बि हटनि था ऐं मुख़्तलिफ़ शिकार थियनि था सूरत हालुनि जो, जेतोणीकि असांजो बुनियादी बेस अॻिते बीठल आहे. पर इन बुनियादी सफ़र जे अंदरि विच में तमामु घणा पेचीदा मसइला अचनि था. उन्हनि पेचीदा मसइलनि में मज़हबी या घणनि क़िस्मनि जी इंतिहा पसंदी बि अॼोके दौर जो हिकिड़ो वॾो उभरियल रुझान आहे. मूं हींअर अमेरिकन इलेक्शन खे ॾाढो उन में जेके दुनिया में जेके तबसरा हुआ, तर्जिया हुआ, ॾाढो कोशिशि करे उनखे ॾाढो ॿुधण जी कोशिशि कई ऐं दिलचस्पु आहे तमामु. बज़ाहिर ईअं पियो लॻो त जेको माण्हू, जेका माई बज़ाहिर कुझु सेंसिबल ॻाल्हि पई करे उहा हाराए वई, जेतोणीकि उहा उन सिस्टम जो निज़ाम जो हिसो आहे. ऐं बज़ाहिर जेको माण्हू जंहिंजे बारे में तसवुर ऐं तासुर इहो आहे त अकुल सां हुनजो वास्तो बि तमामु घटि आहे, उहो अक्सरत खे कामयाबु पियो. जर्मनी इतफ़ाक़ सां मां हिकिड़ी जर्मनी जी अकेडमी में पढ़ण जो मौक़ो मिलियो अॼु खां 25 साल अॻु में, ऐं कुझु कोर्सिस पढ़ाइण जो मौक़ो मिलियो वफ़ाक़ियत जो, त तमामु घणो वञण जो इतफ़ाक़ थियो हुते. इहो जंहिं जर्मनी में वॾो अरसो सोशल डेमोक्रेसी हुकूमत रही, उहा जर्मनी उते जे मज़हबी क़ुवतुनि जे हवाले आहे. क्रिश्चन जेका पार्टी आहे यूनियन डेमोक्रेटिक,
उहा उते जी मज़हबी पार्टी आहे, कंज़र्वेटिव पार्टी आहे। आयरलैंड दुनिया जा तमामु घणा ख़िता आहिनि, टाइम घटि आहे। हे नंढो खंडु साउथ एशिया, हिंदुस्तान तव्हांजे साम्हूं आहे। 1885 में कांग्रेस ठही, यानी तक़रीबन 150 साल, तक़रीबन 140 साल थियण वारा आहिनि। उन सॼी सिंधुअ जी तहज़ीब, जमुना ऐं गंगा जी तहज़ीब, सरस्वती तहज़ीब, पर कुझु न बिगाड़े सघियूं उहे सभु तहज़ीबूं। ऐं असां तव्हांजे साम्हूं मोदी ऐं BJP ऐं RSS उन समाज खे वॾे हद ताईं यरगमाल करण में, यानी हिंदुस्तान जो हाल बि इहो बचियो आहे जो कुझु साल अॻु में मां काठमांडू यूनिवर्सिटी में हुउसि, त मूंसां गॾु हिकिड़ो दोस्त हो जेको दिल्ली में BBC जो ब्यूरो चीफ आहे ऐं पढ़ाईंदो आहे, प्रोफेसर बि आहे। उहो बि मूंखे चए त जॾहिं पाकिस्तान जी TV ॾिसूं था, मां हैरान पियो थियां त तव्हां पाकिस्तान जहिड़े मुल्क जी, जेका असां जंहिं ते ॿरिया वेठा आहियूं, उहो चए पियो पाकिस्तान जी TV ॾिसूं था त असांखे हसरत थी थिए त छा ईअं ॻाल्हाए सघिबो आहे छा हिंदुस्तान में स्पेस न रहियो आहे। यूनिवर्सिटी उनजी कुर्बानियूं ॾेई ऐं पंहिंजे वतन खे रत में वेझारे जेका क़ौमी आज़ादी वरिती, 50 साल जे अंदरि पोइ उनजे पोइ जेके बि क़ुवतूं आहिनि, पर इहो मुमकिन थी सघियो त उते शेख मुजीब जे मुजस्मनि खे जंहिं अंदाज़ सां त हिकिड़ी आलमी लहर आहे तंग नज़रीअ जी ऐं रुजत पसंद रेडिकलाइज़ेशन जी, इंतिहा पसंदीअ जी, उनखे जिते जेको घस मिले थो, इहा ॻाल्हि थियोरेटिकल ॻाल्हि कई कानून मसरूर शाह, त समाजनि जे तहनि जे अंदरि, समाजनि जे नफ़्सियाती तहनि जे अंदरि दॿियल उनजो को ढिघो मुस्तक़बिल न आहे। पर बहरहाल जेसि ताईं आहे तेसि ताईं उनजे बारे में सोचणो पवंदो त उन में कीअं उनखे मुंहुं ॾिजे। पाकिस्तान ऐं सिंध, मां सॼे मुल्क में वञा थो इतफ़ाक़ सां पढ़ाइण जे करे, उते हर जाइ ते मौक़ो मिले थो। ऐं माण्हू जो तव्हां कहाणियूं ॿुधो, मां 2 ॾींहं अॻु गुज़िरियल 2-3 ॾींहं सलामती फेलोशिप में उते हुउसि, नथिया गली में, सॼे मुल्क मां माण्हू आयल हुआ। तव्हां माण्हुनि जूं कहाणियूं त ॿुधो जेके रिपोर्ट थियनि ई कोन थियूं, वॾा वाक़िया रिपोर्ट थियनि था न, पर जेके रोज़मर्रा जे समाज में माण्हू, त सॼे मुल्क जे अंदरि, ऐं हाणे ज़ाहिर आहे त सिंध में बि इहा सूरत हाल आहे। 2-3 तव्हांखे मिसाल थो ॾियां, तव्हां मूंखां वधीक ॼाणो था। उन ॾींहुं कराची में अदी आलिया कामिल वेठी, उते जुनैद हो, जुनैद पंहिंजे डॉक्टर शाहनवाज़ जो कज़न, तव्हांजो कज़न, असांखे हुन ब्रीफ कयो उते मीटिंग ई NCHR में, काफ़ी दोस्त हुन में सभु हुआसीं। तव्हां हीअ सिंध आजो की इन करे जेको तव्हां तर्जुमो कयो उन सां इतफ़ाक़ कंदे उन ते नथो अचां, उहो दुरुस्त इहो ई आहे असां तर्जुमो अचां थो कुझु रिफ्लेक्शन्स ते ऐं तदबीरुनि ते। चई मीरपुर ख़ास में जॾहिं ही केस जी हाज़िरी थी त 70-80 सैकड़ो वकील हुन पासे बीठा। हाणे इहा सिंध आहे, मीरपुर ख़ास में बि ॿार तव्हांखे इहा सूरत हाल नज़र ईंदी। डॉक्टर शाहनवाज़ जे हिन वाक़े ज़रूरु वाक़िया समाजनि खे लोॾनि था, धोॾनि था, छिरक भराइनि था, निंड मां उथारनि था, ऐं मज़ाहिमतूं कराइनि था, ऐं जुरतूं पैदा कनि था, ऐं किथे मायूसियूं पैदा कंदा हूंदा। त जेको कुझु सिंध मज़ाहिमत कई उहा त ऐं करे रही आहे, उहो त असांजो हिकिड़ो उत्साहींदड़ बाब आहे। पर हुन पासे बि ध्यानु ॾियणु खपे त इन ई तजुर्बे जे अंदरि ख़बर पई त केतिरी ज़मीन पेरनि मां निकिरी चुकी आहे। पंहिंजे घरनि मां ख़बर पई, सही था चओ, ओपरा स्पेस त कोन, पंहिंजे मिटनि माइटनि मां ख़बर पई, पंहिंजे दोस्तनि अहबाबनि मां ख़बर पई। पोइ मूंखे ॿुधाए पियो त इन वाक़े ते, शाहनवाज़ जे वाक़े ते, चई पंजाब यूनिवर्सिटी जे अंदरि लम्स जे अंदरि जॾहिं इहो ज़िक्र निकितो, जॾहिं इहो कराची वारे वाक़े खां पोइ, त चई त अक्सरती प्रोफेसरनि जी राय इहा हुई त पोइ भला ॿियो छा हुन कयो वञे हा।
ही मुल्क जा सब खां आला तालीम याफ़्ता इदारा आहिनि। हिननि में जेके प्रोफेसर आहिनि उहे को मक़ामी तरह इदारनि जा पढ़ियल बि न आहिनि। इहे ॿाहिरी मग़रबी दुनिया जे बहितरीनु शानदार यूनिवर्सिटियुनि जा पढ़ी आयल आहिनि। त इन करे मां सम्झां थो, मां इन ॻाल्हि खे ॿ नुक़्ता करे पोइ पाणी वारी ॻाल्हि ते चवां थो त जेको तारीख़ी हिकिड़ो फैब्रिक आहे उनखे बचाइणु ऐं उनखे अञा अॻिते वठी वञण जी ॻाल्हि थी ऐं सभु कुझु थियो जेको साईंदड़ आहे, उते असांखे इहा ॻाल्हि जो अंदाज़ो बि थियो त इहो काफ़ी न आहे, इहो काफ़ी न आहे। तमामु घणो समाज जो हिसो उहो हिन ज़हर जे हिन बाहि में विकोड़जी वियो आहे, हिन बीमारी जे मथां चढ़ी वियो आहे। रियासत उहा ई आहे, अञा वधाईंदी इन्वेस्टमेंट, घटाईंदी त कोन। ही रियासत हिन सॼे कम खे, उनजो सबबु आहे रियासत जूं हे प्रॉक्सीज़ आहिनि। हर कमु रियासत पाण नथी करे सघे, पोइ उहे सभु कम जेके रियासत पंहिंजे नाले में पंहिंजे सिधे मुंहं सां पंहिंजे नथी करे सघे, उनखे उन्हनि महाज़नि ते उहे क़ुवतूं खपनि थियूं। बज़ाहिर डायलेक्टिकल सेंस में, लॉजिकल सेंस में इहो लाज़मी नतीजो आहे उन सॼी सूरत हाल जो जंहिंखे थोरी पैदा कयो वियो आहे। इन करे हिन दफ़े हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि मां मुसलसल तव्हां महसूसु कई हूंदी ऐं उन ते मूंखे तमामु घणो दिलि में आहे त तफ़सील सां गुफ़्तगू कजे, लिखिजे बि, तदबीरूं बि कजनि। तव्हां ॾिसो हिन में मामले में बि पार्टियूं मुख़्तलिफ़ आहिनि, नाला मुख़्तलिफ़ आहिनि, शोबा मुख़्तलिफ़ आहिनि, पर बीठा सभु उहे अथव जेके उन अमल जी पैदावार माण्हू आहिनि, जेके हिन सिंध जे सियासी, फ़िक्री ऐं इन्हनि अदबी प्रोसेस जी पैदावार आहिनि। बीठा उहे ई अथव। इन करे सिंध में उहो जेको इंसान साज़ी वारो कमु हो उहो असांखे तेज़ करणो पवंदो, सकाफ़ती महाज़नि ते भी तेज़ करणो पवंदो। वक्ती जज़्बातियत हिनखे वक्ती तरह मुंहुं ॾींदी आहे, जटरा न करे सघंदी आहे। इन करे मां सम्झां थो त मुंहिंजी इहा गुज़ारिश हूंदी त हीउ सेक्युलरिज़म जो टर्म हाणे उभरियो, गुज़िरियल 20 साल इन सब्जेक्ट ते असां फ़िक्री स्कूल हलाया ऐं मां ॾिसंदो आहियां अॼु बि त उहे जेको नसुल असां नौजवाननि जो उन मां तयारु कयो उहो अॼु नज़र ईंदो आहे बीठल। शोभा मुख़्तलिफ़ आहिनि, जायूं मुख़्तलिफ़ आहिनि, पर नज़र ईंदो आहे त ही उहो माण्हू आहिनि जेके माण्हू जिन ते उन में सियासी पार्टियुनि जो भलो कयो आहे। त मां सम्झां थो सिंध में हिकिड़ी तरक़ी पसंद, रोशन ख़्याल, साइंसी ऐं पोइ अॻिते मंज़िलूं वॾियूं आहिनि, इनक़िलाबी अञा अॻी मंज़िल आहे पवंदो। हिन सॼे वाक़िअनि जा असुल डिघा नतीजा तॾहिं निकिरंदा। ऐं पाणी वारी ॻाल्हि थी, तव्हां तर्जुमो ॾाढो बहितरीनु करे वियो, असां सभिनी लिखियो बि जाम आहे उन ते, ॿियनि घणनि माण्हुनि लिखियो आहे। हीअ जेके 6 केनाल आहिनि, इहे 6 ई केनाल इन मां 3 त ठही चुका आहिनि तक़रीबन। इहे हाणे या थोरे ई, इहे त परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में शुरू थिया। फ़क़ति 2 केनाल आहिनि जेके अञा ठहणु शुरू कोन थिया आहिनि। हिननि में 3 केनाल तक़रीबन वॾो हिसो थी चुको आहे, उनजो 70% कमु थी चुको आहे, ॿियनि ते कमु हलंदड़ आहे। ऐं ॻाल्हि फ़क़ति केनालनि जी बि न आहे, हे त केनाल उहे जेके असां खां ॿाहिरि आहिनि। 48 लख एकड़ ज़मीन गैर आबाद, हे मां सरकारी थो ॿुधायां अॻु खर, उहो फ़क़ति पंजाब जे अंदरि आहे, हुननि जी स्कीम में 48 लख एकड़। हिन वक़्तु सॼे सिंध सूबे जी क़ाबिले काश्त ज़मीन 72 लख आहे। हे सॼी सिंध जी ज़मीन असांजी ॿई मौसमूं मिलाईंदव त 72 लख असांजी टोटल क़ाबिले काश्त ज़मीन आहे। 48 लख एकड़ फ़क़ति पंजाब में आहे। सिंध में 13 लख एकड़ा ऐं 20 लख 18 लख नारा जे पासे हे सरकारी मतिलबु डिक्लेयर नथा कनि, पर जेके हुननि जे अंदरूनी ज़रिए ख़बर पए थी 33 लख एकड़। ऐं ॿिए पासे सूरत गुफ़्तगू थी राशिद
रहमान साहब, तैमूर रहमान जो वालिद असांजो पुराणो साथी आहे, पुराणो कामरेड आहे, इंटेलेक्चुअल माण्हू आहे, उन्हीअ लाहौर जा चूंड माण्हू घुराए मुंहिंजी रखी कचहरी, माण्हुनि सां ॻाल्हि रखी, हुते माण्हुनि खे खणी ख़बर न आहे। जॾहिं सिंध तास मुआइदो थियो त पंजाब ऑन रिकॉर्ड पंहिंजी ज़मीन क़ाबिल काश्त डिक्लेयर कई 1,70,00,000 ऐं सिंध उन में ऑन रिकॉर्ड डिक्लेयर कई पंहिंजी ज़मीन 1,30,00,000, 30 किथे 33, 40 अंतर आहे। हाणे छा सूरत हाल आहे? मां दोस्तनि खे लाहौर में चयो, हाणे सूरत हाल ऑफिशियल तव्हां अॼु गूगल करे सघो था, हाणे इहा आहे त पंजाब जी क़ाबिल काश ज़मीन डिक्लेयर्ड उहा 4.25 करोड़ लख, ऐं असां बनीअ सां पंहिंजे गुज़र जे सभु वसीलनि सां छा थियो अथनि जो सिंध जी ज़मीन क़ाबिल काश वधणु खपंदी, उहा चुटी अधो अधु थी वई असांजी क़ाबिल काश ज़मीन सिंध तास मुआइदे खां हेसि ताईं, ऐं तव्हांजी ॿीणी थी वई, असांजी ॿीणी घटि थी, तव्हांजी ॿीणी वधी वई। सबबु उनजो पाणी आहे। त हीअ जेका सॼी हिन वक़्तु सूरत हाल आहे जेका पाकिस्तान में, इहा हिकिड़ो बदतरीन हिकिड़ो ख़तरो आहे, ऐं उन ते ज़रूरत आहे त हिकिड़ी उन ते मूं बि थोरो होमवर्क कयो आहे, बिज़ी में विच में सफ़र घणो हो, पर हाणे हफ़्ते खां सवा में मुंहिंजो इरादो आहे त हिकु पने जी फैक्ट शीट ठाहे ॾिजे माण्हुनि खे। माण्हू आम माण्हू तफ़सील एॾा कोन पढ़ी सघंदो, माण्हू खे त हिन में मज़ाहिमत जी बि ज़रूरत आहे, ऐं हिन में पंहिंजे माण्हुनि खे सुजाॻ करण जी बि ज़रूरत आहे, उनखे सम्झाइण जी ज़रूरत बि आहे। त सूरत हाल हीअ आहे। इन करे हे 6 केनाल अधु ठही विया आहिनि, 2 बचा आहिनि बाक़ी रुॻो, हे 6 को उल्टो थोरी आहिनि। इन करे असांखे हिन पाणी वारे सवाल खे पंहिंजे वॾे पैराए में पंहिंजे बुनियादी नुक़्ते नज़र सां ऐं पंहिंजे बुनियादी कानूनी आइनी ऐं बुनियादी हक़ सां केस ठाहे, ऐं मां हीअ ॻाल्हि हिते ख़तमु थो कयां त सिंध जे सियासी पार्टियुनि खे, तोड़े इंटेलेक्चुअल्स खे, तोड़े ॿियनि माण्हुनि खे, पर सियासी पार्टियुनि खे सभ खां पहिरीं, छो त उहे ज़ाहिर त मां त इन राय जो आहियां, मां मुतफ़िक़ आहियां त वक़्ती तरह उभार थी सघनि था, वक़्ती पर जटरा उहा शइ कंदी जंहिंजी रहनुमाई अॻुवाणी सियासी ज़िमेदार सियासी पार्टियुनि जे हथ में हूंदी, तॾहिं इहा शइ जटरा सां तवाज़ुन सां सम्झ तदबुर सां अॻिते हली सघंदी। मां सम्झां थो त जेको ही मां हाल ॾिसां थो सभिनी सूबनि जो, हींअर मां ख़ैबर पख्तूनख्वा हुउसि, सभु ब्रिलियंट माण्हू मुल्क जा नौजवान पुछो मान 6 केनाल ख़बर अथव छा आहिनि? ख़बर न आहे। भला ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान ख़बर अथव छा आहे? ख़बर न आहे। भला सिंध ऐं पंजाब में तकरार आहे पुराणो, ख़बर अथव त सिंध हक़ ते आहे या सिंध अजाइब गाम करे? ख़बर न आहे। मासूम माण्हू क़ाबिल बि आहे, ख़बर न आहे। त मां सम्झां थो त असांखे इहा मुंहिंजी तजवीज़ आहे अॼोकी इन वेहक में त असांखे सिंध जो पाणी जो केस सॼे मुल्क में खणी वञिणो पवंदो। बलोचिस्तान हे पहिरियों दफ़ो गुज़िरियल मीटिंग में तव्हां सां गॾु बीठो आहे, हे तव्हां हिसाब त लॻायो, हे जेके मुशर्रफ जे दौर में केनाल थिया सिंध एतिराज़ कयो आहे, बलोचिस्तान हुननि सां गॾु बीठो, गॾु बीठो। इन करे सिंध खे जीअं कालाबाग डैम ते सिंध सॼे मुल्क खे हिकु कयो त बलोचिस्तान असेंबली ठराव पास कया, बलोचिस्तान जी हर जमात असां सां गॾु बीठी, ख़ैबर पख्तूनख्वा जी हर पार्टी असां सां गॾु बीठी, छो त राय अमल ठही, डिस्कोर्स ठहियो। त मां सम्झां थो त जिदोजहद मज़ाहिमत सां गॾोगॾु इहा तालीम ऐं लॉबिंग असांजे सियासी पार्टियुनि जा वफ़द रहणु खपनि, उहे भली माहिरनि खे वठी वञनि पाण सां, पर सॼे मुल्क में पंजाब में मां ॾिसां थो दिलचस्पी बि न हूंदी उन्हनि खे, ठीकु आहे, पर इहो तमामु डिघो सिलसिलो आहे। इन में असांखे हिकिड़ी जटरादार ऐं वॾी अवामी सगारी हिकिड़ी तहरीक हलाइण जे लाइ इन्हनि सभिनी महाज़नि ते कमु करिणो पवंदो ऐं ॿियनि सूबनि जे माण्हुनि ते विढ़णो पवंदो। अवामी वर्कर्स पार्टी जा दोस्त जा मिलंदा आहिनि ऐं उहे जीअं त इहा मां साम्हूं ॻाल्हि नथो कयां, या वरी बि वाहिद पार्टी मूंखे मिले थी हिन वक़्तु पाकिस्तान में जिते थो त उते उन्हनि खे ब्रॉडर सेंस में थोरी सम्झ ऐं ख़बर आहे त हीअं थी रहियो आहे, छो त बहरहाल हिते दोस्तनि सां उनजो तालुक़ु आहे।
शयूं थियनि थियूं। इहे नाता ठाहिणा पवंदा, इहे तालुकात ठाहिणा पवंदा, इहो सफ़ारती महाज संभालणो पवंदो। पई हुई ऐं उहा हुई NG अब्बासी कमेटी, जंहिं ॿुधायो हो त हेठि डाउन स्ट्रीम में कोटरी खां हेठि समुंड में असांजे पाणीअ जो छोड़ जा जेके अंग अखर मौजूदु आहिनि हिन महिल ताईं, उन्हनि मूजिबि त हेठि जेतिरो पाणी समुंड में छोड़ करणु घुरिजे उहो पाणी हिन दरियाई वहकिरे में एतिरो मौजूदु आहे ई कोन, सवाइ उन्हनि मख़सूस ॾींहंनि जे जॾहिं बरसातूं थियनि थियूं या ॿोॾि अचे थी, त इहो हिकिड़ो तय थियल मामिलो आहे। ॿियो जेको मसइलो जीअं जामी सवेर ज़िक्र करियो त पाकिस्तान में जॾहिं हीअ धारा लॻनि था वसीलनि जे मथां, त पोइ जेको इहो ज़ईफ़ जेके पाण चवंदा आहियूं आइन डिस्प्यूटेड ऐं मुतनाज़ा आइन जेको मौजूदु आहे, पोइ उनजी बि खुलेआम भनकड़ी थिए थी। मिसाल तौरु हींअर सूबनि जे विच में जेकॾहिं को तज़ाद आहे ऐं वफ़ाक़ जे विच में, त उहो आर्टिकल 153 जा चवे थो त काउंसिल ऑफ कॉमन इंट्रेस्ट जे अंदरि डिस्कस थींदो मामिलो, उते हल थींदो। पर पाण ॾिसूं पिया त काउंसिल ऑफ कॉमन इंट्रेस्ट खे कंहिं बि क़िस्म जी जेका का इज़त अफ़ज़ाई कोन थी मिले। उते जेकॾहिं डिबेट हिकिड़ी ॻाल्हि त मुतनाज़ा मामला उते डिस्कस थियनि था या नथा थियनि, इहो ख़ुदि हिकिड़ो सुवालु आहे। पर हींअर जामी जीअं ज़िक्र कयो त पीपल्स पार्टी वारा, हाणे मां डॉक्टर शाहनवाज़ वारे केस ते हिकिड़ी ॾाढी हैरत अंगेज़ ॻाल्हि मूंखे मूं साम्हूं हक़ीक़त वाज़े थी। पोएं साल लॻभॻि मई में कराची में कंहिं दोस्त राब्तो कयो त केस आहे ऐं हुनजो 17 सालनि जो फर्ज़ंद हुयो जेको ब्लास्फेमी जे केस में ॿधिजी चुको कराची में, ऐं उन सां मुलाक़ात रखीसीं। मुंहिंजो केसिस खणी अचो, पोइ वरी रिसर्च कईसीं त कुझु मुलाक़ातनि खां पोइ ख़बर पई त लॻभॻि 17 FIR सिर्फ़ु कराची शहर में दाख़िल थियूं आहिनि, 17। ऐं उन्हनि जो टैक्टिक्स जेके इस्तेमालु कनि था, ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे। हीअ ॻाल्हि जेका असां ताईं काग़ज़ पट पता जंहिंमां अंदाज़ो थियो, ऐं उनखां पोइ वरी इहा रिपोर्ट बि बाद में आई आहे, उहा बि तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। त उहो तरीक़ेकार कहिड़ो आहे, बदक़िस्मतीअ सां उन में FIA जा जेके अमलदार आहिनि उहे मुलविस थियनि था, ऐं मुख़्तलिफ़ साल ऐं 30 साल खां घटि उमिरि जा जेके नौजवान आहिनि उन्हनि खे पहिरियां उन्हनि ग्रुप्स में शामिलु कजे थो, पोइ उन्हनि में उहा कन्वर्सेशन थिए थी, पोइ उन ग्रुप जे अंदरि इतफ़ाक़ सां उहे उनजो प्लैंटेड कुझु छोकिरियूं बि शामिलु आहिनि जेके पोइ छोकिरनि सां हेलोआए थिए थी, पोइ उतां खां उहो सिलसिलो वधे थो। उन जे अंदरि कुझु अहिड़ो मवाद शेयर थी थो वञे जेको पोइ शाहिदीअ तौरु इस्तेमालु थिए थो त हिन मज़हबी तौहीन कई आहे। इहा असांखे ख़बर पई गुज़िरियल साल मई महीने में, जॾहिं उहे काग़ज़ पट समूरियुनि FIR जा ॾिठासीं। ऐं मज़ेदार ॻाल्हि थी त जेके छोकिरा गिरफ़्तार थिया उन्हनि जी पोइ बाद में असां ज़मानत कराईसीं जॾहिं हाई कोर्ट मां, पोइ मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात थी त उन्हनि मां 5 छोकिरा अहिड़ा हुआ जिन खे साॻी छोकिरी हिकिड़ी हुई जेका उन्हनि 5 ॼणनि सां राब्ते में हुई, ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते घुरायो वियो मुलाक़ात जे बहाने सां, ऐं उनखां पोइ FIA वारा पहुची विया जेके उन्हनि खे खणी विया। पोइ लॻभॻि जॾहिं असां कोर्ट में मामिलो उथारियोसीं त ख़बर पई त इन्हनि केस था 5-7 ग्रुप्स जा नाला ॾियनि था, उन में हज़ारनि जे अंग में नौजवान या मेंबर उन ग्रुप्स जा हूंदा आहिनि, जिन मां FIR जे अंदरि ज़ाहिर थिया कि 11, को कंहिं FIR में 12 ऐं 13, ऐं टोटल हिन महिल कराची में 47 नौजवान जेके आहिनि उहे ब्लास्फेमी जे केसिस में सिर्फ़ु कराची शहर में अंदरि आहिनि। त असांजो इहो सुवालु थियो पोइ कोर्ट जे अंदरि त ही बाक़ी जेके जेकॾहिं इहो ॾोह आहे ऐं FIA जांच करे थी पंहिंजी नेक नियतीअ सां त ही हज़ारे माण्हू जेके उन ग्रुप में शामिल हुआ उहे केॾा गुम थी विया ॿिया, ऐं उन जा पेरा खयासीं त ख़बर पई त उन्हनि मां खोड़ सारनि माण्हुनि खां मिलियंस ऑफ रुपीज़ पैसा रुश्वत वठी उन्हनि खे पोइ कढियो थो वञे, कमाई जो ज़रियो कयो आहे। जंहिंखां पोइ वरी इन जी जांच थी त पाकिस्तान में ख़ासि करे पंजाब में पंजाब पुलिस इन्वेस्टिगेशन कई, ऐं पोइ साॻी इन ई नोयत जा उते ई उन्हनि वटि रिकॉर्ड मिलिया, ऐं उहे अंग अखर हाणे हींअर नेशनल कमीशन फॉर ह्यूमन राइट्स जेको आहे पाकिस्तान जो उन पधरा कया आहिनि त उहे केतिरा आहिनि। उनखां समेत त उन्हनि खे ख़बर पई त पाकिस्तान जे अंदरि हाणे रुॻो ही जेको हिकिड़ो डॉक्टर शाहनवाज़ वारो मंज़र आहे उन ते अचां थो, पाकिस्तान जे अंदरि ब्लास्फेमी बिज़नेस ग्रुप जे नाले सां ग्रुप ठहियलु आहे, उन में वकील शामिल आहिनि, उन में ॿिया मुख़्तलिफ़ माण्हू शामिल आहिनि जेके इहो सॼो कैंपेन हलाइनि था, मैनेज कनि था। उन में IT जा के एक्सपर्ट्स बि शामिल आहिनि, ऐं उन में रियासती इदारा जंहिंमें FIA शामिल आहे उन्हनि जा माण्हू शामिल थी करे इहे ग्रुप्स ठाहे मुलविस करे शागिर्द
नौजवाननि खे ऐं पोइ उन्हनि खे मदनि था, जंहिंमें लॻभॻि 500 खां वधीक पंजाब में नौजवान जेके आहिनि, जिन खे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त 30 साल या उन खां घटि उमिरि अथनि, उहे उन्हनि केसिस में अंदरि आहिनि। उन्हनि मां कुझु जो अंदरि जेल जे अंदरि मर्डर थी थो वञे या जेके ॿाहिरि इहो हले थो। डॉक्टर शाहनवाज़ वारो केस बिल्कुलु सिंध ऐं पाकिस्तान जे लिहाज़ खां हिकिड़ो मुनफ़रिद केस आहे। इन जे करे जो अहिड़ो ब्लास्फेमी जो सोजरो सिंधी ऐं नायाब सर्किश जे मथां त इहे साॻा गुरू हुया। समाजी राब्तनि जी तव्हां वेबसाइट्स ते ॾिठो हूंदो, कैंपेन पहली उन्हनि जे ख़िलाफ़ु फ़तवाऊं जारी थी वियूं ऐं उहे साॻियो ई टोलो हूंदो, तव्हां ॾिसंदो पहिरां खणंदो त उहे माण्हू, त उहे साॻा ज़ाहिरा मौजूदु आहे। पर डॉक्टर शाहनवाज़ जे केस जो मुनफ़रिद हुजणु इहो आहे त हिन में DIG रैंक जो ऑफिसर, माना पाकिस्तान में बदकिस्मती असांजी रियासत जेको ॿिज छटींदी आहे उनखे पालींदी तातींदी आहे, या उहो एतिरो त मुतासिर कुन थी वई आहे थ्योरी जो तव्हांजा गज़ेटेड ऑफिसर्स जेको क्लेम थो करे DIG साहब त उहो शेरो शाइरी सां बि तालुक़ु रखे थो, ॿाहिरें मुल्क मां पढ़ी बि आयो आहे, उहो DIG पाण खे ताज़ो वाक़ियो जेको कोयटा में जीअं थियो त कोयटा जेल जे अंदरि हिकिड़ो ब्लास्फेमी जे केस में जेको गिरफ़्तार थियल हैदराबाद पंहिंजो सिंध जा DIG ऐं SSP लेवल जा ऑफिसर, उन्हनि वधीक उन खां वॾो कारनामो करे ॾेखारण जी जेका इहा कोशिशि कई, जेका तव्हां सभिनि जे साम्हूं पधरी थी पई। असां वियासीं जॾहिं पहिरें ॾींहुं FIR कटराइण सिंधरी थाणे ते, जेके हाल अहवाल कुझु इब्राहिम तव्हांखे ॿुधाया ऐं जेके ख़बरूं चारूं असां ॿुधियूंसीं, त पहिरें ॾींहं खां वठी मनसूबा बंदीअ तहत जेको इहो लॻा तव्हां ॾिठो डॉक्टर शाहनवाज़ जो, जहिड़े अंदाज़ सां गिरफ़्तार थियणु, जहिड़े अंदाज़ सां हुनजो क़त्ल थियणु ऐं क़त्ल खां पोइ जी जेका कार्रवाई आहे, समूरी मनसूबा बंदी पहिरियां खां तइ थियल हुई। तव्हां ॻाल्हियूं ॿुधंदो, तव्हां ख़बरूं ॿुधंदो, उहो छाजे लाइ थी, ऐं ॾिसो इतफ़ाक़ सां उहे ॻाल्हियूं पधरियूं पई थियनि। पाण जॾहिं FIR कटराईसीं पे त उन में हिकिड़ो सेक्शन हुयो शाहिदीअ खे मेसारे छॾणु, शाहिदीअ खे गुम करणु, ऐं उहो कीअं शक पैदा थियो त हीअ लाश जेको साड़ण जी साज़िश थी, राति जो लॻभॻि वो 5 बजे या 6 बजे उनजे वाल साहब खे अंदाज़ो करियो त उमरकोट शहर में 5 बजे केरु थो ख़बर रसाई करे थी जेको लाश आहे सो हींअर अचे पियो उमरकोट शहर में, इन लाश खे दफ़नाइण नाहे ॾियणो। छो नाहे ॾियणो त उन लाश जे मथां जेके तशदुद जा निशान आहिनि, जेके शाहिदियूं आहिनि, उहे जीअं गुम थी वञनि, ऐं पोइ उन में हू कामयाबु पिया। जिन लाश माण्हुनि जे उन वालदेन जे हवाले कयो, उन्हनि वरी अॻिते इतला कयो, उन्हनि जा एजेंट जेके उते वेठल हुआ, उन्हनि वरी लाश खसे ऐं उनखे शाहिदियुनि खे मेसाइण जी कोशिशि कई। जेको ॿीहर पोस्टमार्टम थियो त उन में ॻाल्हियूं पधरियूं थी पियूं त उनजा केतिरा फ्रैक्चर्स हुआ, उनजा हॾा भॻल हुआ, उन ते केतिरो तशदुद थियो। सो हीअ पंहिंजी नोए जो हिकिड़ो ज़रूरु केस हो, पर तमामु ख़ुशाईंदा ॻाल्हि इहा आई त सिंध में उनखे भरपूर मुज़ाहमत खे मुंहुं ॾियणो पियो, ऐं इहा हिकिड़ी शानदार ऐं चङी ॻाल्हि आहे। साॻी ॻाल्हि इहा बि दुरुस्त आहे त वकीलनि जे अंदरि बि दोस्त वेठा आहिनि अहिड़ा, ॿिज छटियो वियो आहे हिकिड़े वॾे अरसे खां। स्टेट जो स्पॉन्सर्ड हिकिड़ो आहे थ्योरी करे जेका रियासत ठही इन नाले ते आहे त बक़ौमी नज़रियो आहे, हिकिड़ो ई त टूल आहे जेको इस्तेमालु करण लाइ रियासत संभालियूं पई अचे हिन महिल ताईं गुज़िरियल 76 सालनि में, उहो आहे मज़हब। इहो साॻियो मज़हब जे नाले ते पाण ॾिसूं था त कीअं तव्हांजे असांजे वसीलनि ते फुरलुट थिए थी, उन में बि ॿाहिरि आहियूं। असां अॻे बि ज़िक्र कंदा रहंदा आहियूं मुख़्तलिफ़ हंधनि ते, हर मामले में उहा नौकिरी हुजे आला अदालतुनि में, तव्हां जजनि जूं मुक़ररियूं खणी ॾिसो, हिन महिल खोड़ भेरा असां ज़िक्र कयो अथऊं, आहियूं सभु ॿाहिरि, वफ़ाक़ आहे उन में सभु सूबा आहियूं, तव्हांखे सिंधी ॻाल्हाईंदड़ हिकिड़ो बि जज नज़र न ईंदो। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में आइनी अदालतूं ठाहिनि पिया, हाणे उन में छो छॾियूं, आइनी अदालतूं ठाहींदासीं, सूबनि खे नुमाइंदगी ॾींदासीं, हर सूबे मां जज हूंदा, तव्हांखे सिंध मां सिंधी ॻाल्हाईंदड़ जज उन आइनी अदालत में वेठल बि नज़र न ईंदो। तव्हांजी मर्ज़ी जी फ़रियाद दाख़िल न थींदी, पर डॉक्टर शाहनवाज़ जे केस में मामिलो थोरो उबतो नज़र आयो। उनजो सबबु क़ौम जी तरफ़ां मुज़ाहमत थी, जो पीपल्स पार्टी जेको बिटो रूप ॾेखारे वेठी। मां सम्झां थो शाहनवाज़ ॻाल्हि पंहिंजो इब्राहिम ॻाल्हि कोन कई, पर असां जेके ख़बरूं चारूं जेसि ताईं ॿुधी आया आहियूं, जेकॾहिं हिन केस जी दुरुस्त नमूने सां आज़ादु ऐं ख़ुदमुख़्तार जांच थी त इन में त खोड़ सारा ॿिया नाला बि साम्हूं अची सघनि था, जिन जी मार्फत डॉक्टर शाहनवाज़ पुलिस जे हवाले थियो, जिन ज़िमो खयो हुयो त डॉक्टर शाहनवाज़ खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वेंदो, हिन मामले जी जांच कई वेंदी। उन्हनि जा नाला हिन महिल ताईं पधरा कोन पिया थियनि अञा ताईं। असां सम्झूं था जेकॾहिं जांच थी त सभु पधरा थींदा। हिकिड़े पासे खां माण्हू ॾिबो ॿधाइबो, जीअं सवेर हुन ज़िक्र कयो त पोइ इजाज़त ॾिबी त मारे बि छॾियो, क़त्ल बि करे छॾियो, हर गुनाह करण जी इजाज़त ॾिबी, ऐं पोइ वरी जॾहिं मुज़ाहमत थींदी त वरी उन महिल इहो मकर करे अची बीहबो। सो उन्हनि जे मकर बि पधिरो थिए ऐं जांच थिए, माण्हू बीहंदा, स्टैंड वठंदा, असीं गॾु आहियूं।
बदकिस्मती इहा ज़रूरु आहे। सवेरे दोस्त ॻाल्हि कई त असां वटि वकीलनि में बि ज़ाहिर आहे इहो थियो आहे, तव्हांजे इल्म में हूंदो त कराची में हुते चूंडजी अहिड़ा दोस्त अची विया जिन ते रेज़ोल्यूशन पास करे छॾियो त दिफ़ा जो हक़ जेको आहे उहो खसे था छॾियूं। जॾहिं त मां बार बार मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़िक्र कंदो हुउमि, छो जेकॾहिं पाण पंहिंजे मज़हबी अक़ीदे मूजिबि सम्झूं त आख़िरी ऐं इहा ॻाल्हि करे पंहिंजो इख़्तिताम कंदुसि त हिकिड़ो मुंहिंजो असां सभिनि जो अक़ीदो आहे जेके हिते रहूं था पाण मुस्लमान, त क़यामत जे ॾींहुं ख़ुदा असांखे ॿुधाईंदो त हीअ तव्हांजा ॾोह एतिरा आहिनि, ऐं उहो ॾोह लिखण जे लाइ माण्हू विहारिया हिते फ़रिश्ता वेठा आहिनि जिन जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। उहे वेठा सॼी ज़िंदगी असांजो हिसाबु किताबु लिखंदा ऐं उहो उन जे साम्हूं पेश थींदो जेको ॼाणे थो हर ॻाल्हि, जंहिंखे अॻुवाट ई ख़बर आहे असांजे अफ़ालनि जी प्रकारनि जी, पर उन जे बावजूदि हुन राइट ऑफ डिफेंस तव्हांखे प्रोवाइड कयो आहे त उन ॾींहुं बि तव्हांजे साम्हूं जेके शायदियूं हूंदियूं उहे रखियूं वेंदियूं ऐं तव्हांखे पंहिंजे हक़ दिफ़ा ॾिनो वेंदो, जेको हिते पाकिस्तान में बदकिस्मती। असां हिन मामले में गॾु हूंदासीं दोस्तनि सां, पाण सभु गॾिजी जीअं दोस्तनि राय रखी आहे, ऐं बि हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियां त हीउ हिकिड़ो सियासी क़िस्म जो मामिलो आहे, वक़्ती तौर ते ज़रूरु उभार थिए थो, दोस्त इंडिविजुअल्स निकिरी अचनि था, पर जेसिताईं पॉलिटिकल तंज़ीमूं पंहिंजी जुस्तजू वधीक वधाईंदियूं हिन मामले में ऐं गॾियल तौर ते तहरीक में हिनखे आंदो वेंदो, माण्हुनि ताईं ख़बर जी रसाई थिए, जीअं खोड़ सारनि माण्हुनि खे त हिन मामलनि जी ख़बर ई कोन्हे का। मूंखे सभिनि खां वधीक जेको थींदो आहे जॾहिं इहो केस मूं कराची वारो ॾिठो आहे, सचपच त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त रोज़ या नौजवाननि सां ॻाल्हि कयां जेके ग्रुप्स जे अंदरि फांसी न पवनि, उनजो शिकार न थियनि, छो त जेकॾहिं माण्हू फांसी थो पवे ऐं पोइ उनखे बचाइण जे लाइ जेके कोशिशूं करणियूं थियूं पवनि, वॾो हिकिड़ो ड्रिगो ऐं तमामु तकलीफ़ ॾींदड़ हिकिड़ो मरहलो आहे जेको इहे व्हाट्सएप ग्रुप जे करे कैंपेन हले थी। तंहिंजे करे मूं अॼु तव्हांजे साम्हूं उहा ॻाल्हि बि रखी त हिन ॻाल्हि खां हिते सीनियर दोस्त बि वेठा आहिनि, नौजवान बि वेठा आहिनि, त वाक़ुफ़ु ज़रूरु हुजो किथे हिन टैक्टिक्स में फांसी न पऊं ऐं उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ पाण थो, हिन ॾाढी ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे ऐं असांजो मुस्तक़बिल वधीक ब्राइट ऐं चङो। हाणे जेको असांजी मुक़ररु आहे उहा जेको आहे सो वुमेन डेमोक्रेटिक यूनिट जी सदर आहे कामेट आलिया बख्शल, पाण जदीद जेका रवादारी तहरीक हुई उनजी मुख्य किरदार बि रही आहे ऐं ॾाढो सगारे अंदाज़ में अरसा एक्ट ते मामलनि ते तारीख़ ते ॻाल्हि ॿोल रखी वियो। मां कुझु ॻाल्हियूं रखंदसि। असां ठीकु ॻाल्हि कई काड़ मसरूर कामेट जामी बि सीनियर आहे जामी मूंखां, त बुर्दबार या ईअं चवां बहादुर हुजणु हिकिड़ो एक्ट करे सघे थो, हुन सम्झ खे अवामी अंदाज़ में बदिलाए उहा सियासत करे सघे थी। हिकु सियासी वर्कर जी हैसियत में मां इहो सम्झां थी। हा, जॾहिं डॉक्टर शाहनवाज़ जो केस थियो, डॉक्टर शाहनवाज़ जे केस ते हक़ीक़त सां सभिनी खे तमामु वॾो इमोशनली धक बि हो। केस थींदा आहिनि, वकील असांजा साथी वेठा आहिनि, HRCP जी हुन मीटिंग मां अंदाज़ो थियो त जॾहिं इहो ब्लास्फेमी केस जॾहिं आयो आहे, उनखां अॻु इंतिहाई केस केतिरा थिया ऐं उनखां पोइ उनजी मतिलबु मां ईअं चवां त ॾहूं ते वधीक थिया। हिकु कानून साज़ी थी ऐं पोइ उन कानून खे कीअं इस्तेमालु करे पंहिंजे बुनियादी मुफ़ादनि जे करे असां उनखे कयूं था। ऐं पोइ वकीलनि ते ॻाल्हि अची वई, सिर्फ़ु इहो वकीलनि जो ॾोह न आहे त 70% होॾे विया। मां जॾहिं एज़ अ प्रोफेसर सां मिलंदी आहियां, एॾी हैरत थींदी आहे मूंखे त प्योरली साइंस में शऊर जा खाना ठाहे छॾिया अथऊं। हीउ अक़ीदत जी बुनियाद जो खानो आहे, न त सवाल ई न। ऐं हीउ साइंस पढ़ाइण जो खानो आहे। खाना एॾा दिमाग़ जा शऊर जा ठही विया आहिनि त मां चवां थी त जेको अवाम ते असां वटि अक्सर ॻाल्हि ॿोल थींदी आहे त अवाम में सम्झ कोन्हे उनजो ॾोह कहिड़ो, त जॾहिं हेॾे पढ़ियल लिखियल माण्हू तमामु पंहिंजे दिमाग़नि जा खाना, हीउ कमाइण जो खानो आहे, हीउ अक़ीदे जो खानो आहे, हीउ पढ़ाइण इल्म जो खानो आहे, हीउ जुगाड़ जो खानो, मतिलबु मुख़्तलिफ़ खाना, हीउ फैमिली सां हलण जो खानो आहे, त ॾाढा डिवाइड हिकु त असां पंहिंजे शऊर खे डिवाइड करे छॾियो आहे। डिवाइड ऐं रूल जो जॾहिं इंटरनेशनली नेशनली घणो न वेंदमि, मूंखे 10 मिंट मिलिया आहिनि, उहा पॉलिसी असांजी रियासत अपनाई। जेका हाणे जामी ॻाल्हि करे वियो, पख्तूनख्वा खे ख़बर न आहे अरसा एक्ट में छा थी तरमीम थिए ऐं केनालनि सां छा नतीजा निकिरंदा। पंजाब खे ख़बर कोन्हे, बलोचिस्तान में हाणे थोरी घणी कयो, पर असां ते बि तनक़ीद आहे। प्रोग्रेसिव, अवाम दोस्त, इंसान दोस्त, माहौल दोस्त, औरत दोस्त सियासत कंदड़ माण्हुनि ते बि मां पाण ते बि तनक़ीद कंदसि त असां बि किथे न किथे हिन सरमाएदारी निज़ाम में ज़ाहिर असांजी क़ौम, मुंहिंजी रिसोर्सिस, मां सिंध धरतीअ जी ॼाई आहियां,
मां हिन सिंध जी माउ बि आहियां, हिकु डॉक्टर जी माउ बि आहियां, त मां पहिरियां सिंध ते मुंहिंजा पेर आहिनि त ज़ाहिर आहे मुंहिंजो धरती सां जुड़ण जो मामिलो आहे, उते असांजी जोग्राफी जो मामिलो आहे, उते ॿाहिरी आबादकारी जो मामिलो आहे, मुंहिंजे रिसोर्सिस ते ॿियनि जे इख़्तियार जो मामिलो आहे, इहो क़ौमी जबर जो मामिलो बि आहे। पर असां उन में असां बि डिवाइड ऐं रूल में हलिया रहियासीं, जेंडर जे सवाल ते, तबक़ाती सवाल ते, क़ौमी सवाल ते, ऐं लिबरल्स, इंटेलेक्चुअल, NGO त हे आहे, हीअ फतवेबाज़ी जेके असां चऊं न, उहा असां में बि पैदा थी, जंहिंजा नतीजा पाण भोॻियूं बि था। उन वक़्तु बि अवामी तहरीक जॾहिं इहो वाक़ियो थियो, अवामी तहरीक ऐं AWP स्टेटमेंट जारी कई, पंजनि साथियुनि जे अगरि झगड़ो थियो, मुंहिंजो नायब सदर वेठो आहे डिस्ट्रिक्ट जो, मुंहिंजो सिर्फ़ु स्टेटमेंट सां छा थींदो, मूंखे मां इहो इज़हार ई न पई सघां। ज़ाहिर आहे तव्हां चवंदव मां इमोशनली घणी थींदी आहे, हा मां इमोशनली आहियां। जॾहिं मां 9 महीना पेट में ॿार खे तातियां थी, पालियां थी ऐं उनखे हिकु जवान कयां थी, उहो मुंहिंजो पुटु हाणे डॉक्टर थियो आहे, उहो कंहिं बि मतिलबु ॾोहो हलो जेको साबित बि न थियो, अञा लॻो ऐं लॻण जी सूरत में साबित करे ही एक्स्ट्रा जुडिशरी मदद करे उहे इदारा जेके मुंहिंजो तहफ़ुज़ था कनि, त पोइ इहो मुंहिंजे लाइ सवाल हो। डॉक्टर शाहनवाज़ जे बाबा पहिरीं एक्टिविटी खां पोइ मूंखे मैसेज कयो त तव्हां मुंहिंजे पुट लाइ डंडा खाधा, तव्हांजो थोराइतो आहे। मां चयुमि न, मां पंहिंजे पुट खे बचाइण लाइ डंडा खाधा, छो जो अगरि इहो तॾहिं बि कोई न बि आहे, ही मां पंहिंजे ईंदड़ सभिनी औलाद जे लाइ डंडा खाइण लाइ तयारु आहियां ऐं हमेशह खाइण लाइ तयारु आहियां, छो जो मां त हयाती गुज़ारी आहे। ईंदड़ नसुल खे शायदि अहिड़े इल्ज़ामबाज़ी मां वकील ॻाल्हि रखे विया, वकील बि न खणंदा आहिनि केस, जज बि न खणंदा आहिनि केस, फैमिली न बीह सघंदी आहे, मिसिंग पर्सन ते कम न फैमिली न ई बीहंदी अगरि हू तंज़ीम सगारी न आहे त एक्स्ट्रा जुडिशरी मर्डर उहो इंतिहा पसंदी जे नाले ते हुजे, मज़हबी इंतिहा पसंदी जूं सूरतूं घणियूं आहिनि, टाइम न आहे नथा ॻाल्हायूं, मज़हबी इंतिहा पसंदी हुजे, रियासती इंतिहा पसंदी हुजे, ॾोह जे नाले में मतिलबु हिकु मोबाइल फुरींदड़, हिकिड़े मोटरसाइकिल फुरींदड़ खे बि फुल फ्राई हाफ फ्राई करे असां हिते इरफान बलोच जा पोस्टर हिननि रियासतुनि लॻाया ऐं सलमान खान दबंग हीरो करे पेश कयो, असां तॾहिं बि दांह कईसीं। बाद ॾोह साबित थिए थियो, तव्हांजा इदारा तव्हांजा मतिलबु ख़ौफ़ खां टुटी हिकिड़ो बहादुरी जो जंहिं एक्ट कयो, पर सिर्फ़ु बहादुरी सां मां वरी बि ॻाल्हि कयमि त इहो मामिलो एतिरो शायदि सगारो न बि आहे जो रियासत खे ज़िमेदार करे आहे त उहा FIR वठे, उहा ज़िमेदार करे आहे त क़बर कुशाई करे उनजो जेको ही लिकाइनि पिया साड़े इन करे पिया सजाद चांडियो वकील साहिब सां रखे वियो त बा जीअं इहे हटियल आहियूं, अञा सफ़ा ईअं हारायो न आहे, शहरी आबादी हारायो आहे, ॿोली सां जेको जुड़ियल न आहे उन हारायो आहे, बाक़ी जेको अञा धरती सां, ॿोली सां, उन कल्चर सां जुड़ियल आहे उहो अञा कोन टुटो आहे, उहो अञा बि मूंखे त उत्साह ॾींदो आहे। मूंखे WDF हैदराबाद जो पढ़ियल लिखियल इंटेलेक्चुअल जेको निसाबी तौर ते उत्साह मिलंदो आहे त इहो बि ठीकु आहे, पर तॾहिं बि हिकिड़ो नैरेटिव ठाहींदो आहे न, उहो इंटेलेक्चुअल ठाहींदो आहे, हिकिड़ो नैरेटिव ठाहींदो आहे न, उहो सियासी तंज़ीम जो पढ़ियल लिखियल केडर ठाहींदो आहे, उन केडर खे हाणे वधीक ज़िमेदार थियणो पवंदो, पंहिंजी ॿोलीअ में ॾाढो अवामी अंदाज़ में हेठि ॻाल्हि रखणी पवंदी। मां हिन रिक्शा में अचां पई, नौजवान मुंहिंजे पुट जेतिरो एतिरी मायूसी जूं ॻाल्हियूं पियो करे, ज़ाहिर मां सैरिश नगर में रहंदी आहियां, वर्किंग क्लास वारे पाड़े में रहंदी आहियां, घर में कमु कंदियूं आहिनि, हुनजा नौजवान या मुड़ुस रिक्शा हलाईंदा आहिनि, कुझु कुझु कोन थींदो, हे नथो थिए, हिन तंज़ीम जो न थियो, हुन न थियो, पुराणनि लीडरनि जा नाला खणे पियो त उन दौर में हीअं हो हीअं हो, हाणे पाण त नौजवान हो, पोइ पीउ शायदि सियासत में रहियो हुउसि, त मूं चयोमांसि इहो ख़ौफ़ ऐं इहा मायूसी इन ई त असांखे तबाही कयो। जो केस थरकोल डेवलपमेंट खे बि जंहिंखे कारू झर जे मामले खे बि ॾिसण जी ज़रूरत आहे उन इलाइक़े में, छो जो असां सिंध जे उत्तर सिंध सां मुंहिंजो तालुक़ु आहे, उत्तर सिंध जो कहिड़ो चेहरो ॾेखारींदासीं। पोइ 9 ॾींहंनि में 2 ॾींहंनि में 9 माण्हू अगवा थिया आहिनि, भेण जे साम्हूं भाउ खे अगवा कयो अथऊं, पीउ खे भाकुर पाए बचाए वरितो अथऊं, उहा छा उनजो अहसासु हूंदो, तव्हां अंदाज़ो कयो था। उहा असां वटि रवादारी ऐं भाईचारे जो चेहरो इहो थर हो ॾेखारण जो, उहो बि असां डॉक्टर शाहनवाज़ जे केस खां थियण खां पोइ जेको असांजो चेहरो जेको हुयो उहो ज़ाहिर पियो थिए त उनजे लाइ बीहण मतिलबु लाज़मी हुयो, जेको बि बीहे उन सां पोयां बीहण, मुंहिंजे मां सम्झां तेज़ सियासी वर्कर मां सम्झां पई त जेको बि बीठो उनजे पोयां बीहण लाज़मी हो। हा, पर लाॻापो न आहे, पर उहो धक
उहो सॼी सिंध जी हुन मज़हमत खे लॻंदो, इन करे जुड़णु लाज़मी आहे। मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि सां इन करे राब्तो कयो, मुख़्तलिफ़ जेके पहिरें ॾींहुं सिविल सोसाइटी जे माण्हुनि, उन्हनि जा प्रोजेक्ट्स बि आहिनि, उन्हनि केस खयो, उन्हनि सां बि बीहणो पियो। कॾहिं कॾहिं 4 शयूं महाइनकलाबियत मां कढी करे बि बीहणियूं पवंदियूं, पंहिंजियूं हालतूं ख़राबु आहिनि। हाणे इन फ़र्क़नि खे छो जो असांजा सीनियर बि जेके ग़ैर मामूली शख़्सियतूं मां सिंध जूं सम्झंदी आहियां, साईं GM सैयद सम्झंदी आहियां, मां साईं रसूल बख्श अली जी खे सम्झंदी आहियां, साईं इब्राहिम जो खे सम्झंदी आहियां, जाम साकी खे सम्झंदी आहियां, ऐं एतिरा केतिरा। ऐं इहो ई पंहिंजी रवादारीअ जो सवाल आहे न। अरसा एक्ट, मूंखे सवाल त छा अरसा एक्ट जेको ठहियो, इन में मूंखे मदद खपंदी कामरेड ख़ालिद जोड़े जे साहब जी, तमामु इन ते भलो ॻाल्हि ॿोल रखंदो बि आहे। उन एक्ट हिकिड़ो कानूनी पॉलिसी ठही, कमेटी ठही, उन में बि असांजी तरफ़ां शायदि सिंध जे तरफ़ां 30 लख क्यूसेक पाणीअ जी असां चयोसीं त डाउन स्ट्रीम में खपे, हिननि 10 लख ते कयो, जेको 10 लख मिले। फिशर फोक जो साथी कराची में मिलियो ऐं हुन पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखी त ही जॾहिं कोटड़ी बेराज पई ठहे, ही 7 लख एकड़ ज़मीन ऐं बेराज जे चौधारी कंहिंखे ज़मीन मिलंदी आहे, उहा असां तव्हां सभिनीनि आम माण्हुनि खे बि ख़बर आहे। पहिरियां रियासती इदारो जेको फ़ौज आहे उन्हनि जे माण्हुनि खे, उन खां पोइ इन्हनि जा नौकरशाही इस्टेब्लिशमेंट जा, ईअं चवां ब्यूरोक्रेट्स खे, वॾेरनि खे, पोइ पुछड़ी में आम वॾेरो चवां या पुछड़ी में आम जेको माण्हू चवां, नंढो आबादगार चवां, उन्हनि खे। त ही बेराजूं, डेम, केनाल ठहंदा ई हिननि जे लाइ। ही त हाणे जेको ग्रीन पाकिस्तान जो, इहो त इंटरनेशनल लेवल ताईं जो मामिलो आहे, उहो अरसा एक्ट बि को असांजे सिंधू दरिया जे लाइ को कारामत साबित न थियो, पर अणहूंद में बि ही हाणे मोट था ॾियनि। मां इहो सम्झां थी, खुटियलु हूंदसि, मूंखे साथी हुन में वधीक बहितर कंदो, त इन जी जेकी अमेंडमेंट थिए थी, साथियुनि खे ॿुधो आहे त कंहिं हिकिड़े माण्हू, मतिलबु ईअं चवां त इस्टेब्लिश खे था इख़्तियार ॾियनि, अरसा एक्ट जो बि इख़्तियार उते था ॾियनि। इवन पख्तूनख्वा में त मूं ॾींहुं पढ़ियो त जेके बि अवामी फ़ाइदे जा जेके के असेंबलियुनि में बि ला अचनि था, त उहो शरीयत कोर्ट खे ट्रांसफर करे था सघनि, त इन करे को पास ई नथो थिए। ही शरीयत कोर्ट खे इख़्तियार था ॾियनि। त मुंहिंजो चवण त छो जो कहिड़ी बि पार्टी हुजे, पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, जेकी बि इख़्तियारनि मुफ़ादनि जी तंज़ीमूं आहिनि, उहे असां तव्हांजे लाइ कोन ॾींदियूं। लेटरबाज़ी कंदियूं, जामी वारी ॻाल्हि, लेटरबाज़ी बि कंदियूं, उन्हनि जो इख़्तियार नथो हले। पर तव्हांजो सदर जॾहिं लिखी ॾिनो आहे त तव्हांजो इख़्तियार असांखे चूतियो करण जे लाइ था तव्हां ज़ाहिर कयो, तव्हां लेटरबाज़ी असांखे चूतियो करण लाइ था। जॾहिं मां पंहिंजे घर जा इख़्तियार पाण तय करे चुकी आहियां, त पोइ मुंहिंजा ॿार मुंहिंजे घर में कमु कंदड़, मां अगरि उहो मूंखे लेटरबाज़ी ॾींदा बि त छा थींदो, उहो रतीअ जी टोकरी में वेंदो। त असांखे सम्झणु घुरिजे मुतबादिल पार्टी जेकी असां वटि मुतबादिल छा आहे, उनजो ई ॿियो रूप, हिन खां सिके खे हीअं कयो या सिके खे हीअं कयूं, उहे असांजे तव्हांजे मुफ़ादनि लाइ न हूंदा। ऐं जेको इहो नैरेटिव जुड़ियो आहे, उहो सियासी तंज़ीमुनि में बि, सरकारी इदारनि में बि इतफ़ाक़ थियो। मुंहिंजो पुटु आहे सहाफ़त में कमु कंदो आहे, वॾो असद। मां इहो कराची में डॉक्टर एसोसिएशन वारनि जो प्रोग्राम हो, हेल्थ जा इशू पाण डॉक्टर शेरशाह ॿुधाए पियो, अज़रा पेचो बि वेठी हुई, त वर्किंग क्लास जी औरतुनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं थियूं, त सिर्फ़ु प्योर उहो ग़रीब हुजण जे नतीजे में। ऐं वरी जॾहिं उते वॾा वॾा पढ़ियल लिखियल डॉक्टर ॻाल्हाइनि पिया, सॼी खोट वञो न ग़रीबनि मां ई ॻोल्हनि पिया। उन माईअ मां, माई अगरि ॿार घणा थी ॼणे, उहा पाण नथी सोचे। वरी मिसाल ॾियनि पिया ईरान जा, यूरोप जा, त शादी थींदी आहे, छोकिरे छोकिरे जी काउंसलिंग थींदी आहे। मुंहिंजो त हाणे 2 ॾींहं अॻु असां बेवा भेनरियूं मारियूं, मां त उन धरती में रहंदी आहियां, उते माण्हुनि जो ॾोह कहिड़ो, उते औरत जो ॾोह। आहिनि मोहतरम साईं ख़ालिद झुंझो साहब जिन चेयरमैन GS महाज आहिनि। ॿई जेके इशू रखिया अथऊं तमामु अहम आहिनि। ख़ासि करे पाणीअ जे हिते त तमामु घणो हूअं बि ॻाल्हायो लिखियो वियो आहे। जेके पाणीअ जा माहिर आहिनि तफ़सील सां उन्हनि जी टेक्निकल ॻाल्हियूं ज़ाहिर कयूं आहिनि। अॼु बि काफ़ी उन जा पासा हिते दोस्तनि कया आहिनि, तंहिं करे मां
उन्हनि ते कोन वेंदुसि। ऐं मां को टेक्निकल माहिर बि न आहियां, मां बुनियादी तौरु सियासी कारकुन आहियां, उन करे उन जे सियासी पासे सां ई ॻाल्हि कंदुसि। ऐं मां सम्झां थो त बुनियादी तौर ते मामिलो बि पोइ पाणीअ जो ई छो जे टेक्निकल न आहे, उहो सियासी आहे। तो टेक्निकल हिसाब सां त ख़बर आहे तव्हां सभिनी खे, हाणे बि ज़िक्र थियो, परवेज़ मुशर्रफ लथो मैदान में, वॾा पंहिंजा सॼा माहिर वठी वापडाइजा, त मां थो हाणे सिंध खे मुतमइन कयां। ॿिनि परे सभु सियासी बुनियाद ते फ़ैसिला था थियनि पिया। ॿ टे ॻाल्हियूं कोशिशि कंदुसि मुख़्तसर ई कयां ॿिन्ही मौज़ूअनि ते। हाणे जेको तव्हां ॼाणो था ऐं जेका हिते तफ़सील थी आहे, उन जो मुख़्तसर जेकॾहिं ॻाल्हि कजे त इहो आहे त सिंध सुकाए ऐं पाकिस्तान खे या पंजाब खे साओ करिणो आहे। वीरान जेको ऋण जो इलाइक़ो आहे उन खे आबाद था कनि, उहो को उते जे माण्हुनि जे लाइ कोन था कनि। उते सालनि खां तव्हां असांखे ख़बर आहे त फ़ौजनि खे ज़मीनूं मिलंदियूं रहियूं आहिनि, 100 एकड़ 1000 एकड़, उहे हाणे लखें एकड़ जॾहिं थिया आहिनि, हाणे उन्हनि खे आबाद करणा आहिनि। उहे उन जे लाइ थिए थी कि हींअर आबादीअ हेठि आहिनि ज़मीनूं, उन्हनि खे पूरे करण जो कोन्हे। हर साल इन्हनि जा ई अंग कराईंदा आहिनि त हिन साल 35% खोट रही पाणीअ जी, हिन साल 40%। 30 ऐं 40 जे % जे विच में हर साल खोट हाणे ई रहे थी। त कंहिं वॾी अरबी फ़ारसीअ जी ज़रूरत कोन्हे त तव्हां पाणी किथां आणींदव। 91 वारे ठाह जो ज़िक्र थियो, जीअं दोस्तनि चयो त पाण ई ज़बरदस्ती चयूं त इहो मञिणो पवंदो, इहो मुल्की मफ़ाद में आहे। हिकु ॾींहुं बि उन ते अमल न थियो आहे ऐं सबबु इहो आहे त ओतिरो पाणी कोन्हे को। त पोइ पाणी कोन्हे त इहा आबादी किथां कंदव? सिधी सही ॻाल्हि आहे त सिंध जूं जेके आबाद ज़मीनूं आहिनि उहे गैर आबाद करे ऐं पंजाब जूं ज़मीनूं गैर आबाद कयूं वेंदियूं। ऑलरेडी ज़िला ठटो सिजावल बदीन हुन जी समुंड खाई चुको आहे। दर्जने शायदि हाणे सब खां मथे टपियो आहे, जन ॻोठ जेके उहे ख़तमु थी चुका आहिनि पाणी न अचण जे करे। माना सिंध जी क़ीमत ते जेको चयो वञे थो हाणे ग्रीन पाकिस्तान खे सरसब्ज़ कयो थो वञे, सिंध खे वीरान करे पाकिस्तान खे सरसब्ज़ कयो था। इहो बि जुदा ॻाल्हि आहे, इन तफ़सील में नथो वञा त पाकिस्तान माना पंजाब आहे, उहो कीअं आहे वरी कंहिं ॿिए मौज़ूअ ते ॻाल्हि कबी। मां इहो थो रुॻो रखां त सिंध खे आबाद सिंध खे वीरान करे ऐं पाकिस्तान खे ग्रीन कयो था, सब्ज़ कयो, सरसब्ज़ बणायो था। छा पाकिस्तान सिंध सम्झायो? तव्हांजा दानिश्वर, तव्हांजी मीडिया, सॼे रियासती इदारा वेठा आहिनि। 78 साल जंहिंजी उमिरि आहे उहो वधीक मुक़दस आहे, जेको 8000 साल खां जेको हितड़े आबाद आहे, जंहिंजी तहज़ीब आहे, उन खां उहो वधीक मुक़दस आहे। छा इन लिहाज़ खां त उनजो नालो पाकिस्तान आहे? जे ईअं बि आहे त ॿुधायो अचे असांखे त बाबा जंहिं शइ जो नालो पाकिस्तान हूंदो उहा ई सभ खां मथां या उहा ई सभ खां मुक़दस आहे। तव्हांजो नालो पाकिस्तान न आहे, तंहिं करे तव्हांजी उहा हैसियत न हूंदी। पोइ असां पंहिंजी हैसियत जे बारे में सोचींदासीं। ऐं पाकिस्तान ऐं सिंध जी हर शइ ख़तमु, नवां सूबा था उन में ठाहियूं, कॾहिं चवंदा उन जूं सरहदूं था मटायूं। पाकिस्तान जो केरु नालो वठे उनखे गदार चई फांसीअ ते चाढ़बो त पाकिस्तान जे सलामती इंटीग्रिटीअ जो ई ॾोही आहे। हुजे न हुजे, पाकिस्तान जी सलामती इंटीग्रिटीअ जो ॾोही जो इल्ज़ाम लॻो, माना उहो माण्हू वाजिबुल क़त्ल थी वियो। यानी फ़र्क़ु ॾिसो, मां इहो सभिनी शयुनि ते लागू थो थिए। डायरेक्ट पाणी जो न आहे मसइलो, पर जीअं मूं चयो त मसइलो सियासी आहे।
था। साईं जेम्स जंहिं महिल किताबु लिखियो, जीअं ॾिठो आहे मूं, कुझु दोस्त आया साईं वटि, चयूं साईं तूं त सिंध जा हक़ थो घुरी न, सियासी इक़्तिसादी हक़, पोइ उहे वठि थो इहो जेको मज़हबी ॻाल्हियुनि में छो पए। त साईं चयो त हू असांजा मुखालिफ़ माना हुकुमरान असांजा समूरा हक़ फुरण लाइ मज़हब खे हथियार तौरु इस्तेमालु था कनि, तंहिं करे असांजो दुश्मन जेको हथियार लिखियो। ऐं इन ई किताब ते ॻाल्हि अचे थी वञे त साईं ॿुधाई त जॾहिं किताबु आयो ऐं पोइ जेको कुझु थियो माहौल सभिनी ख़बर, सभु माण्हू साथ चढ़ी विया। पलीअ सां अरबाब पली जो जंहिं नूरवां जंहिं किताबु छपरायो, उन बि अख़बारुनि में अची माफ़ी वरिती। उन महिल बि मज़हबी पसंदि घटि कोन हुया। त साईं ॿुधायो त अली मोहम्मद राशिदी ऐं उनजी ज़ाल मुमताज़ राशिदी मूं वटि आया। अली मोहम्मद राशिदीअ चयो त भाऊ ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर हीउ वक़्तु न हो इन जे करण जो। त साईं ॿुधायो त उन जी ज़ाल मुमताज़ राशिदी चयो, जेका इहा ज़हन में हुजे त उहा बंगाली, तो सही कयो, छाकाणि त वक़्तु हिकिड़ो दफ़ो मिलंदो आहे, वरी न मिलंदो आहे। वक़्त ते तो ॻाल्हि कई आहे। ऐं अॼु जेकॾहिं सिंध मज़हबी बुनियाद परस्तीअ ते मज़ामत करे थी, त सिंध जो इहो तारीख़ी तसलसल जेको कचर आहे, बुनियाद उहो ई आहे, पर उन में जेम्स जे किताब जो बि दख़ल आहे। त उहे शयूं जेके 50 साल अॻु में थियूं, उहे अॼु असांखे बुनियादी ॻाल्हियूं, मां बि उन ते ज़ोर थो ॾियां, जिन ते कुझु जामिया चयो, आलिया बि चयो, त उन्हनि शयुनि ते बि असांखे ॻाल्हि करणु खपे। ऐं इहो रुगो पाकिस्तान जी ॻाल्हि न आहे, सॼी दुनिया जी तारीख़ असां ॾिसूं त क़ौमी हक़ या इंसानी हक़, इंसानी ज़िंदगियूं, इंसानी वक़ार, उन जे ख़िलाफ़ हमेशह इहा ई वेड़ रही आहे। क़ौम जी असां ॻाल्हि था कयूं, सिंधी क़ौम जे हक़नि लाइ अदा, सिंध क़ौम खे गॾु करिणो आहे। उन में मज़हबी बुनियाद परस्त हुजनि, उन में वॾेरा हुजनि, जागीरदार हुजनि। जेको ॻाल्हि थो करे क्लास जी, आलिया खे त गाटा करे छॾियो सिंधी क़ौम मां। क़ौम इन जो जंहिंजी क़ौम जी असां ॻाल्हि था कयूं, जंहिंजे नाले में असां मज़हबी बुनियाद परस्तनि जी वञी जेका सजागिरी था कयूं, उहा क़ौम ठही कॾहिं उनजो तसवुरु वजूद कॾहिं आयो ऐं कीअं वरितो? उन पढ़िया लिखिया माण्हू वेठा आहियो हिते। उनजे में यूरोप जे तारीख़ जे ऊंदाहे दौर में जेके डार्क एजिस चइजनि, जिते मज़हबी बुनियाद परस्त, एतिरी मज़हबी बुनियाद परस्ती ताक़तवरी, चर्च एतिरी ताक़तवरी त बादशाह नओं ईंदो हो त उहो जेको आहे आशीर्वाद वठंदो, पोप खां पोइ बादशाही जो कसम खणंदो हुयो। उन जे ख़िलाफ़ जॾहिं नई सुजाॻीअ जी जिदोजहद थी ऐं उनखे जॾहिं शिकस्त आई चर्च खे, तॾहिं क़ौम जो इहो तसवुरु वजूद में आयो, जंहिं क़ौम जे नाले ते असां मज़हबी बि चवंदा त भई क़ौम आहे, क़ौम जा त सभई माण्हू गॾु थींदा। ऐं उन मज़हबी बुनियाद पर चर्च जो जागीरदार, उन जो साथारी हो, ऐं हिते बि ईअं ई रहियो आहे। इहा हिते मज़हबी बुनियाद परस्ती जेका वधी आहे, हूअं त हे ठहियो ई मुल्क इन मज़हबी बुनियाद परस्तीअ ते आहे, पर जेका हिते वधी आहे, उन जो बुनियाद 73 जे आइन जे ज़रिए विधो वियो। ऐं उन जी जेका उन महिल हुकुमरानी करे पई हिन ख़िते जी जागीरदारनि जी सभ खां वॾी जमायत जेका आई, उहा पई करे। ऐं बंगालियुनि जो बि ज़िक्र थियो। हिते पाकिस्तान में सेकुलरिज़म जे बुनियाद ते, जदीद नेशनलिज़म जे बुनियाद ते बंगालियुनि जी तहरीक हली आहे न, उहा जॾहिं फ़ैसिला ते मोड़ ते पहुती, 70 जे इलेक्शन खां पोइ उहा खटी आई। ऐं उन जो प्रोग्राम हुयो त
रियासत खे सेक्युलर कयो वञे, जागीरदनि जी बालादस्ती ख़तमु थिए, फ़ौज जी बालादस्ती ख़तमु थिए, उते इहे टई क़ुवतूं जिनजे करे यूरोप हूंदाए दौर में हुयो ऐं जंहिंजी शिकस्त खां पोइ इहे जदीद क़ौम वजूद में आई आहे, उहे टई हिते उन अवामी लीग जे ऐं बंगाल जे ख़िलाफ़ उते जॾहिं माण्हू मारे पई, उन वक़्त जी सभ खां वॾी मज़हबी जमात जमात इस्लामी ही हाणे बि नज़रियाती तौरु उन जी रियासत जी उस्ताद उहा आहे। उहा उन्हनि खे जेके रज़ाकारनि जे ज़रिए उन फ़ौज जी मदद करे पई ऐं जागीरदारनि जो नुमाइंदो जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन्हनि ॿिन्ही जो केस अक़वाम मुतहिदा में विढ़े पियो। इहे गॾु छो थी विया, हिननि जा मफ़ाद गॾु आहिनि। केतिरा मिसाल ॼा मां सॼी तारीख़ भरी पई आहे अॼु ॾींहं तोणी, त जदीद क़ौम जी जॾहिं ॻाल्हि कबी उन जे ते त मज़हब खे रियासत खां ऐं समाज मां मतिलबु इज्तिमाही मामलनि मां उनखे अलॻि करिणो पवंदो, धार करिणो पवंदो। ज़र पी ऐं सिहतमंद थियण जी रुॻो ख़्वाहिश ई करे सघिजे थी। त असां ॻाल्हि थो करे इहो क़ौम खे विराए थो, याने क़ौम जेको इहो हिकिड़ो प्रिविलेज क्लास आहे या चइजे खणी कुझु मिडिल क्लास छा उहा आहे, याने उहे जागीरदार जेके पोरियतनि खे हज़ारनि जे तइदाद में ज़ंजीर विझी अॼु बि 18वीं सदीअ वांगुरु ग़ुलाम करे उन्हनि खां हिन ते एग्रीकल्चर ते पोरियो था कराइनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारिजे, चयो वञे त इहो क़ौम खे विरायो था। ॻाल्हि त घणी आहे, चवणु मुंहिंजो मतिलबु रुॻो आहे मां त ही रियासती सिस्टम जेको आहे, जेको मां इहो चवंदो आहियां त 47 में नओं मुल्क ठहियो, नई रियासत कान ठही। उते बि बंदूक जे ज़ोर ते हुकुमरानी थींदी हुई, जागीरदार मुल्ला ब्यूरोक्रेट इहे उन जा साथी उन जा वफ़ादार हूंदा। हिते बि ईअं ई आहे, उहे क़ुवतूं रियासत ते बालादस्त आहिनि ऐं सिंध खे बिल्कुलु हिकिड़ी कॉलोनी सम्झो वञे थो। उन करे असांखे इन सवाल खे जेके वक़्ती मामला उभरनि था उन्हनि ते यकीनन मज़ाहिमत थियणु घुरिजे, आवाज़ उथणु घुरिजे, पर जेका क़ुवत आहे, जेको निज़ाम आहे, मां चवंदो आहियां रियासती निज़ाम जेको हिकिड़ो कारखानो आहे जेको असांजे लाइ रोज़ु वजूदी मसइला पैदा थो करे, उन खे बि ज़रूरु चैलेंज करणु घुरिजे, उन ते बि ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं जेकॾहिं असांजे लाइ वजूद जो मसइलो आहे, सिंधु दरिया वियो हलियो त सिंधी तहज़ीब वई हली, धारी आबादकारी जेकॾहिं इहा ईअं ई जारी रही, धारिया माण्हू हिते अक्सरियत में थी विया, त पोइ असां उन में अमेरिका जो मिसाल ॾिसूं था, ऑस्ट्रेलिया ॾिसूं था, न त वेझो फ़लस्तीन जो ॾिसूं था पिया, या अहिड़ा ॿिया मसइला आहिनि। हाणे त माॻे ई ज़मीन, अॻे ज़मीन जा वसीला फुरींदा, हाणे ज़मीन ई खयूं था वञनि। इहो ई ग्रीन पाकिस्तान जे नाले में या जेको SIFC जे नाले में पार्लियामेंट छाजी आहे, SIFC सभिनी खां मथां इदारो आहे जंहिंमें फ़ौज उहे जेको फ़ैसिलो कंदी उहो सभिनी जो आहे। इन जो मुख़्तसर में मां जेकॾहिं चवां त इहे जेके इहो जेको रियासती निज़ाम आहे, इन्हनि खे हलाइण वारा जेके हुकुमरान आहिनि, असांजो सिंध जो मुस्तक़बिल महफ़ूज़ न आहे। उन करे सिंध जे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ करण जे लाइ असांखे इन रियासती निज़ाम ऐं इन्हनि हुकुमराननि खे चैलेंज करिणो पवंदो। असांखे हक़ु आहे, जेकॾहिं तव्हां गद्दार चओ त जेको बि चओ, जीअं मां चई वियुसि त सर स्टेफोर्ड क्रिप्स जूं ठाहियल जेके सरहदूं आहिनि उहे हज़ारे सालनि जे तारीख़ जे ठहियल सरहदुनि खां वधीक मुक़दस न आहिनि। उहो मुल्क जेको चंद माण्हुनि जे मुआवज़े सां लीक कढण सां ठहियो हुजे, उहो फितरी तौरु हज़ारे सालनि जे हिकिड़े अमल में नतीजे में ठहियल मुल्क जेको आहे उन खां वधीक मुक़दस न आहे। उन करे असांखे पंहिंजे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ करण लाइ
माण्हू कंदा अक्सरत जंहिंजी आहे पुरत अवाम जी आहे मिडिल क्लास जेको आहे जेको उभरंदड़ में असां वेठा आहियूं उन्हनि जो कमु रुॻो इहो आहे उन अवाम जी रहनुमाई करे उन्हनि खे सही रस्ते ते वठी हले। अवाम ॾिसो इन मामले ते डॉक्टर जे ते सियासी पार्टियूं असां वाकई अॻिते न वियासीं। मां हिकिड़े हंधि गुफ़्तगू कई, पोइ हिकिड़े दोस्त लेक्चर हुयो मूंखां सुवाल कयईं त साईं इन में सियासी पार्टियुनि खे जेको अॻुवाणी जो रोल करणु खपंदो हो त उन्हनि न कयो। मां चयो इहा सही था चओ तव्हां ॻाल्हि, पर सिंध जो अवाम ख़ुदिरू निकितो, ईअं ॿिटे मकानी निज़ाम ते ख़ुदिरू निकितो। तंहिं करे जेके माण्हू इलेक्शन जी सीट हाराइण खां पोइ चवंदा आहिनि त सिंध जा माण्हू जाइल आहिनि, सिंध जा माण्हू बेकार आहिनि, उहे ग़लति आहिनि। सिंधी माण्हुनि खे असां हिन जिदोजहद में शामिलु कयूं ऐं इन्हनि मसइलनि सां गॾु इहे मसइला पैदा कंदड़ रियासती निज़ाम खे बि चैलेंज कयूं। महिरबानी। असांजे ख़ानदानी भरपूर दाणनि में उन्हनि खे बि फैसला सेमिनार जे करे या कॉन्फ्रेंस 3 कलाकनि खां वधीक हुजे त पोइ कलाक में घटि में घटि 10 मिनट जो वक़्तु थिए ऐं उन जो वधीक हाणे जीअं मां टाइम में अहसासु आहे दुनिया जी कंहिं बि क़ौम सां इहो न थियो आहे जेको सिंध सां थियो आहे। सिंध 2 जून 1947 में पार्टीशन प्लान जो अनाउंस थिए ऐं पहिरियों सूबो सिंध कुटु करे 26 जून ते रेज़ोल्यूशन पास करायो अथऊं जेके वॾेरा हुया जे जागीरदार हुया ऐं उन्हनि जी तव्हां लैंग्वेज त ॿुधो न, यानी 5000 साल जे क़ौम खे आड़ा में फिटी कयो अथऊं, ब्लैंक चेक ॾिनी अथऊं उन अण ॾिठल रियासत में उन जो अंग्रेज़ी अल्फाज़ जो पढ़नि था। This assembly resolves that the province will not participate in the existing Indian Constitution, hereby decide to the new separate Constituent Assembly Pakistan, referred in Paragraph 1. Imagine कयो किथा असांजा पॉलिटिकल क्राइम थिया आहिनि, किथा पॉलिटिकल ब्लंडर थिया आहिनि जो असां अखियूं बंदि करे न रियासत जी ख़बर कहिड़ो को मुज़हबी हूंदो, वफ़ाक़ी हूंदो, कॉम्परस हूंदो, तरक़ी पसंदि हूंदो ऐं उन में असां अखियूं बंदि करण में रेज़ोल्यूशन पास। मां चाहियां थो त दोस्त जे जाम मेजर हुयो उन चयो त जॾहिं सोसाइटी क्राइसिस में हूंदी आहे न, गो बैक टू द बेसिक्स। 1983 में हुन चयो तंहिंजे करे हिन वक़्तु जेका सिंधी सोसाइटी क्राइसिस में आहे we had to go back three party ट्रेनिंग की सियासत थी ऐं पोइ कीअं सिंध जेको आहे असेंबली हुन में रेज़ोल्यूशन पास कयो उन जो बराबरि आहे। मां काफ़ी शइ स्किप करे कया वरी 2 साल पोइ कर ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन आयो लियाकत अली खान ऐं उन में हिकिड़ी जेको सुठी ॻाल्हि कई त हीअ जेका रियासत हूंदी या जेको आइन ठहंदो उहो वफ़ाक़ी पर जेकॾहिं उहो वफ़ाक़ न बि चवे हा न, उहो त मशरक़ी पाकिस्तान जे हवाले खां थियो, न बि चवे हा तॾहिं बि असां उड़ा में वञूं, हाणे उड़ा में तॾहिं उड़ा में ऐं पोइ तव्हांजो 1956 में तव्हांजो हिकिड़ो पास थियो आइन मार्शल आई, वरी सही 1961 में मार्शल आइन थियो ऐं सक्सेस थींदो थी सघे तफ़सील मुंहिंजो पोइ मां तव्हांखे पंहिंजे पेपर ॾींदुमि। हाणे सुवाल सिर्फ़ु तव्हांजे लाइ हीअ आहे त इन जे बावजूद आख़िर 18th अमेंडमेंट खे जेकॾहिं तव्हां क्लोज़ली पढ़ो उन में वर्चुअली सिंध रियासत आहे, वर्चुअली सिंध रियासत आहे 16 आर्टिकल आहे।
उनजे बावजूद ही छो थो थिए उनजे लाइ जेका मां रिसर्च कई आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थो त रीज़न छा आहे। उनजा रीज़न इहे त पहिरीं सिंध में चूंड जी चोरी थी थिए ऐं पंहिंजे पिसनि जी सियासी जमात खे सिंध मथां मड़ियो थो वञे। उहा को पीपल्स पार्टी न हुई, जाम सादिक़ जी हुई ऐं उन खां पोइ ॿिया बि पहिरीं बि हुया वॉटेवर जेके इलेक्शन थियूं। त पंजाब जो पहिरियों जेको इंस्ट्रूमेंट आहे उहो आहे त सिंध में चोरी कयो इलेक्शन ऐं उहा हुकूमत नाफ़िज़ कयो जेका असांजे मर्ज़ीअ में। ॿियो एजेंट कॉन्ट्रेक्टर जो उसूल उहे जंहिंखे बि हुकूमत ॾियनि था त भई तव्हांखे खटायूं असां था ऐं हलंदो असांजे मर्ज़ीअ सां ऐं उन खां पोइ भली तव्हां बेनिफिट वठो। मतिलबु उहो एजेंट बि आहे कॉन्ट्रेक्टर बि आहे पाण हुननि जा जेके आहिनि उहो मुफ़ाद सिंध में इहो करे थो ऐं प्लस हितां जेको पैसा कमाए थो उहो हुन सां शेयर थो करे। इहो जेको सिंध में जेके मुंहिंजी रिसर्च मुताबिक़ आहे उनजो नतीजो छा थो थिए त सिंध जी जेका चूंडियल हुकूमत आहे उनजे एमएनएज़ एमपीएज़ न सूबाई असेंबली में था क़ौमी असेंबली में था ॻाल्हाइनि न सेनेट में था ॻाल्हाइनि। उन्हनि खे बिल्कुलु मनो थियल आहे त सिंध जे मुस्तक़िल ऐं जीनियन जेका राइट्स आहिनि उन ते तव्हां न ॻाल्हायो। तव्हांजा चङा भला दोस्त जेके लिखंदा हुया कावश में आइन 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 अॼु उहो जॾहिं सेनेटर थियो आहे त चुप रहो वेठो आहे त तव्हां जेके 26 अमेंडमेंट कई आहे उन में छा लिखियलु आहे उहो मां चवां। उन खां पोइ ॿियो तरीक़ो इहो आहे त सिंध में जेके बि पॉलिसी साज़ आहिनि उनमें मेजॉरिटेरियनिज़म जो उसूल आहे। कहिड़ो? मिसाल इर्सा 5 हिकिड़ो सिंध जो वोट बाक़ी ॿिया जीअं हाणे यूनिवर्सिटी ॾिनो त पंजाब व्यक्ति उनखे ॾेई छॾियो। उन खां पोइ एनएफसी अवार्ड काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट नेशनल इकोनॉमिक काउंसिल ऐं ॿिया केतिरा जेके आहिनि पॉलिसी साज़ आहिनि उन में पंजाब छा कयो आहे जो चइनी सूबनि खे त शामिलु कयो अथऊं पर पंजाब वरी वफ़ाक़ जा ॿिया वज़ीर रखिया अथऊं जंहिंजे करे फ़ैसिलो थींदो मेजॉरिटी ऐं इहा जो नतीजो इहो थियो त जेकॾहिं थोरी बि को माण्हू करे त ऑटोमेटिकली हू सिंध जे आवाज़ सां ॻाल्हि नथो करे। हिते असांखे यादि रखणु घुरिजे त असांजी ज़िंदगी ऐं असां जेके जी ज़िंदगी आइन साज़ी कानून साज़ी ऐं हुक्मरानी इन्हनि टिनी दायरनि में असांजी ज़िंदगी आहे। जिते तक़दीर था कयूं जिते ही जॻहूं था ठहिरायो उहे सभु आइन साज़ी कानून साज़ी हुक्मरानी आहे। उते जॾहिं एजेंट कॉन्ट्रेक्टर जी हुकूमत हुजे ऐं उहे पंहिंजे नुमाइंदनि खे मनो करे छॾनि त सिंध जे ख़िलाफ़ का बि सिंध जे हिमायत में का ॻाल्हि न कजे त ऑटोमेटिकली कुझु न थींदो। 1947 खां वठी कंटिन्यू सां भली तव्हां क्लासिस कयो। जाम साबिक़ 1991 में कंहिं उद्दनामुखी पाणीअ जो जॾहिं सभिनी खे ख़बर हुई त 1945 में सिंध ऐं पंजाब जो उद्दनामो थियो ऐं जुड़े जे साथ सही ॻाल्हि कई। मां विटनेस आहियां साइंटीज़ होटल में जेको जंहिंखे क़त्ल कयो हो सेक्रेटरी हुयो आलमानी उहो हुकूमत जे तरफ़ां आयो। हैदराबाद में जेके बि दोस्त हुया उहो उते शामिलु आहे ऐं उन खां पोइ निसार थोरो हुयो छाकाणि अपोज़िशन हुयो ऐं मरहूम जेको क्रिश्चियन ह्यूमन राइट्स कमीशन जो चेयरमैन हो जस्टिस दोरा पटेल वॾी थी ऐं सभिनी उनखे रिजेक्ट कयो त 1990 अकॉर्ड जेको क़बूल न आहे। पर सवाल इहा त इनखे हुकूमत पीपल्स पार्टी आहे ई उहो एजेंट कॉन्ट्रेक्टर हुई असां छो क़बूल कयोसीं त इन में असांजो को आहे पॉलिटिकल ब्लंडर त असां उनखे पोइ ते कयो। सो असां सां गॾु हाणे मौजूदु आहिनि साईं नसीर महमूद साहब जन। ही इज़ अ वेरी रिनोन्ड इंटेलेक्चुअल ऐं स्पेशली जेको आहे सो उन्हनि जो जेको रवादारी ते रिलीजियस एक्सट्रीमिज़म ते जेको रिसेंट कमु रहियो आहे ऐं इर्सा एक्ट ऐं पाणी ते कमु रहियो आहे उहो तमामु लाजवाबु आहे।
तमामु घणी महिरबानी हुर्रियत मज़ामत तहरीक जे दोस्तनि जी ऐं अवां सभिनी जी मां मज़रत तव्हांजे साम्हूं रूबरू मौजूदु न आहियां, हाज़िर न थी सघियुसि, पर बहरहाल टेक्नोलॉजी जो फ़ाइदो वठंदे तव्हां सां कुझु देरि मां पंहिंजा ख़्याल वंडिया जेके उही ताज़ो सिंध में हिकिड़ो मसइलो ख़तमु थिए नथो त ॿियो मसइलो कर खणे थो असां वटि। हुक्मराननि जी हिकिड़ी शायदि इहा बि कोशिशि आहे त लगातार माण्हुनि खे एतिरो एंगेज रखिजे ऐं हिक ॿिए मसां एतिरा मसइला पैदा कजनि जो उहे का पंहिंजी सोच कंहिं हिकमत अमलीअ जे बारे में उन्हनि खे वीचार करण जी मोहलत ई न मिले। तो अॼुकल्ह जेको अहम मसइलो हींअर सिंध में जंहिं कर खयो आहे उहो तव्हां ॿुधो हूंदो त नवां वाह कढण वारो मसइलो आहे ऐं ख़ासि तौर ते चोलिस्तान जे इलाइक़े खे जेको पंजाब जो ऋणपट आहे, पंजाब जो थर आहे, उन खे सरसब्ज़ करण जे लाइ हिकिड़ो वॾो कैनाल सिस्टम, सिर्फ़ु कैनाल न, कैनाल सिस्टम पूरो ठाहियो पियो वञे ऐं उहा रिथा ॿिनि वॾनि हिसनि ते आहे। हिकिड़ी वॾी रिथा आहे जंहिंखे ग्रेटर चोलिस्तान सिस्टम चइजे थो ऐं ॿियो स्मालर चोलिस्तान स्कीम आहे। सो ग्रेटर चोलिस्तान स्कीम ऐं स्मालर चोलिस्तान स्कीम। ऐं स्मालर चोलिस्तान स्कीम जो जेको पहिरियों मरहलो आहे, फेज़ 1, उहो आहे चोलिस्तान फीडर कैनाल, जेको उन्हनि 6 वाहन मां हिकु आहे, जंहिंजे लाइ ख़ुसूसी तौर ते ऐवान सदर में हिकिड़ी गॾिजाणी में हिदायतूं जारी कई वियूं त इन्हनि 6 वाहन खे जल्दी तकिड़ो पूरो कयो। हूअं त उन्हनि सभिनी वाहन ते अलॻि अलॻि ॻाल्हाए सघिजे थो, पर मूंखे इन्हनि सभिनी मां जेको सभिनी खां वधीक हाञेकार नज़र अचे थो उहो चोलिस्तान फीडर कैनाल आहे। चोलिस्तान फीडर कैनाल जी जेका रिथा आहे उहा ज़हन में रखिजो। 2 ॻाल्हियूं मां वरजायां त पोइ तव्हांखे अंदाज़ो थींदो त इहो रुॻो हिकु वाह न आहे। नंबर 1 त हिकिड़ो ग्रेटर चोलिस्तान रिथा आहे, उहा अञा तमामु वॾी आहे, जंहिंमें कुल मिलाए कोई 48 लख एकड़ ज़मीन अंदाज़ो आहे त नई आबाद कई वेंदी चोलिस्तान में। ऐं ॿी वरी स्कीम आहे स्मालर चोलिस्तान, उन जो पहिरियों मरहलो आहे ही चोलिस्तान फीडर कैनाल। ऐं इहा जेका चोलिस्तान फीडर कैनाल जेका रुॻो पहिरियों मरहलो आहे स्मालर चोलिस्तान जो, उन जा बि 3 हिसा आहिनि। उहो बि को रुॻो हिकिड़ो वाह न आहे। उन में 4000 क्यूसिक जो हिकिड़ो वाह, 4200 क्यूसिक जो हिकिड़ो वाह ठहंदो, जेको सतलुज नदीअ मां सलेमान की बैराज वटां पाणी खणी ॾाखणे तरफ़ पंजाब में पहुचंदो। फोर्ट अब्बास हिकिड़ी जाइ आहे, जेके दोस्त तव्हांजा वाक़ुफ़ हुजनि वसेब जी साउथ पंजाब जी जोग्राफी सां, इहो लॻभॻि 170 किलोमीटर डिघो वाह हूंदो जेको पाणी खणी फोर्ट अब्बास आणींदो। ऐं वरी फोर्ट अब्बास मां हिकिड़ो ॿियो वॾो वाह निकिरंदो जंहिंजो नालो आहे मरोट कैनाल। उहो मरोट कैनाल वरी उभरंदे तरफ़ ईंदो ऐं उहो पाणीअ खे पहुचाईंदो अची चोलिस्तान जे रणपट में। उन जा जेके वरी उन मां नंढा वाह निकिरंदा, उन मां डिस्ट्रीब्यूटियूं ठहंदियूं, उन मां शाखूं निकिरंदियूं, उन मां वाटर कोर्स निकिरंदा। इहो उन्हनि सभिनी जी वरी जेका कुल ड्रेग थींदी वञी सभिनी खे गॾाइजे त कोई 452 किलोमीटर उन्हनि जी रुॻो ड्रेग थींदी। एतिरो वॾो हिकिड़ो साज़ो सामान आहे, हिकिड़ी वॾी रिथ आहे। सो इहो आहे चोलिस्तान फीडर कैनाल। ॿियो इन स्कीम जा जेके दस्तावेज़ आहिनि उहे ॿियो बि कुझु ॿुधाइनि था त ज़हन में रखिजो त 3 नदियूं पाकिस्तान विकिणी छॾियूं हुयूं हिंदुस्तान खे। जॾहिं पाकिस्तान इंडस मुआहिदो थियो हिंदुस्तान ऐं पाकिस्तान सां, इंडस बेसिन ट्रीटी, जंहिंखे सिंध तास मुआहिदो चइबो आहे, उन में 3 नदियूं पाकिस्तान हवाले कयूं हुयूं हिंदुस्तान जे, जंहिंमें हिकिड़ी सतलुज हुई, हिकिड़ी रावी हुई, हिकिड़ी बयास हुई। हाणे ॿुधायो इहो थो वञे, आम तौर ते तव्हांखे दलील ॿुधण में ईंदो, चवंदा दादा इहो कैनाल त सिंधूअ मां नथो निकिरे, इहो त सतलुज मां थो निकिरे, पोइ तव्हांखे सिंध वारनि खे छो एतिराज़ थियो आहे? हाणे जेकर तव्हां कंहिं महिल थोरी फुर्सत कढी, मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त इंटरनेट ते वञी पंजाब जो जेको आबपाशीअ जो नक्शो आहे, आबपाशीअ जो बि नक्शो थींदो आहे, उन में बैराज ॾेखारियल हूंदा आहिनि, नदियूं ॾेखारियल हूंदियूं आहिनि, सभई मेन कैनाल ॾेखारियल हूंदा आहिनि।
उहो जेकर तव्हां नक्शो ॾिसंदो त सभिनी खां उभरंदी ऐं आख़िरी नदी ओभर तरफ़ थिए थी सतलुज। हाणे सतलुज मां इहो वाह कढंदा। मूं तव्हांखे अॻी गुज़ारिश कई त सतलुज नदी पाकिस्तान हिंदुस्तान जे हवाले करे चुको आहे, सो उन में त पाणी हूंदो ई कोन्हे। सो हिकिड़ी अहिड़ी नदी जंहिंमें पाणी न हूंदो आहे उन में वाह कीअं था कढो? हाणे दस्तावेज़ छा था जवाब ॾियनि हिन जो? दस्तावेज़ चवनि था त इहो पाणी जॾहिं ॿोॾि वारा महीना हूंदा, माना जुलाई ऐं अगस्त, चवनि था त असां पाणी त उन में खणंदासीं। ॿोॾि ईंदी आहे, ॿोॾि में तमामु झझो पाणी ईंदो आहे। सो 1991 जे ठाह मूजिबि ॿोॾि जे पाणीअ में सिंध ऐं पंजाब ॿिन्ही जो जेको हिसो आहे उहो 37% ॿिन्ही जो आहे, 37% तो पंजाब चए थो असां पंहिंजे ॿोॾि जे पाणीअ मां 37% पाणी खणंदासीं। सिंध खे त एतिराज़ हुजण ई न घुरिजे। हाणे सिंध खे एतिराज़ छो आहे? सिंध खे ख़दशो छो आहे? असांखे कहिड़ी गणती आहे हिन मां? असांखे गणती आहे त तव्हां पाण सोचो त जेकॾहिं ऐं इहो जेको फेज़ 1 ऐं फेज़ 2 जेको आहे न समालर चोलिस्तान जो, रुगो इहो नंढो समालर चोलिस्तान जो जेको मनसूबो आहे रिथा आहे, इहा 12 लख एकड़ ज़मीन आबाद कंदी। तंहिंजो ही पहिरियों मरहलो आहे, 12 लख एकड़। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, केर बि सुवाल करे त 12 लख एकड़ ज़मीन तव्हां आबाद कंदा ऐं पाणी खणंदा ॿोॾि जो, ॿोॾि ईंदी आहे वधि में वधि जुलाई या अगस्त, पोइ बाक़ी महीना छा कंदो? बाक़ी महीननि में तव्हां हुननि खे पाणी कोन ॾींदो, पोइ फसल कीअं थींदा? 2 महीननि जे पाणीअ ते जेको हेठि वही हलंदो उन में छा तव्हां रुगो हिकिड़ी सीज़न जो फसल कंदा? हलो फ़र्ज़ु कयूं तव्हांखे अहिड़ा फसल था करणु चाहियो जो कि 2 महीननि जे पाणीअ ते थींदा, त पोइ सुवाल इहो आहे त ॿोॾि त हर साल कोन ईंदी आहे, उनजी कहिड़ी गारंटी आहे त हर साल ॿोॾि ईंदी? ॿोॾि त कॾहिं 5-5 साल बि ॿोॾि नथी अचे। हितां असांजा सुवाल ख़दशा शुरू था थियनि। ख़दशो सिंध जो इहो आहे त हिननि जी स्कीम में हिकिड़ी ॿी शइ आहे, उहा मां तव्हांखे सम्झाए वञा। झेलम नदी आहे सिंधूअ खां पोइ, जेकर तव्हां नक्शे में ॾिसंदा त सिंधू सभ खां ओलह जे पासे आख़िरी नदी आहे, पोइ वॾी नदी झेलम आहे। उन झेलम मां लिंक केनाल तव्हां ॿुधा हूंदा त पंजाब जे नदियुनि में लिंक केनाल ठहियल आहिनि, माना हिकिड़ी नदी ॿी नदीअ सां ॻंढियल आहे। छो त 3 नदियूं खपाए छॾियनि न हिंदुस्तान खे। हाणे उन में त पाणी नथो अचे, पोइ छा था कनि? जिन नदियुनि में पाणी अचे थो उतां जो पाणी सुकल नदीअ खे ॾियण जे लाइ वॾा वाह ठाहिया अथनि, ॻंढींदड़ वाह, लिंक केनाल। तो चोलिस्तान छो कीअं पाणी पहुचंदो? जॾहिं पाणी न ईंदो, ॿोॾि न ईंदी, त पोइ छा थींदो? झेलम नदीअ ते आहे मंगला डैम। 2 वॾा डैम आहिनि पाकिस्तान में, तरबेला डैम जेको सिंधूअ ते आहे ऐं झेलम ते आहे मंगला डैम। तो जॾहिं मंगला मां पाणी खणी ऐं उहो पहिरें मरहले में पहुचायो वेंदो चनाब में, उन जे लाइ हिकिड़ो लिंक केनाल आहे जंहिंजो नालो आहे रसूल कादरपुर लिंक केनाल। माना रसूल बैराज तां निकिरंदो झेलम जे ऐं चनाब जे कादरपुर बैराज सां अची उते पाणी छोड़ कंदो। वरी चनाब खे ॻंढींदा, ॻंढियल आहे अॻे लिंक केनाल, ॻंढियुनि था रावीअ सां। हाणे रावी बि इंडिया खे नल आहे, उहा बि सुकी नदी आहे, तो उनखे ॻंढण लाइ वरी हिकिड़ो ॿियो लिंक केनाल ठहियल आहे, उनजो नालो आहे कादरपुर बलोकी। कादरपुर आहे चनाब ते बैराज, उतां पाणी निकिरे ऐं बलोकी जेको रावीअ ते आहे वरी पाणी उन में पहुचे। पोइ 3 मरहलो आहे त रावीअ मां पाणी निकिरी ईंदो सतलुज में ऐं उन ॻंढींदड़ वाह जो नालो आहे बलोकी सलेमान की। हाणे इहे जॾहिं पाणी तव्हांजो सलेमान की जेको चोलिस्तान जो जितां तव्हां केनाल था कढो, जॾहिं पाणीअ जी खोट थींदी त पोइ इहे 3 जेके ॻंढियल वाह आहिनि, इन्हनि टिनी में तव्हां पाणी आणींदा किथां? मंगला मां। ऐं इन्हनि टिनी वाहनि जी जेका हींअर गुंजाइश आहे उन में कंहिं में 4000, कंहिं में 5000 क्यूसिक उनजी गुंजाइश वधाई वेंदी। हिन प्रोजेक्ट में इहो बि लिखियल आहे। पोइ अॻियां था हलूं त जॾहिं तव्हां झेलम मां पाणी खणी ऐं सतलुज ताईं फेराए पहुचाईंदा ऐं पोइ उन मां पाणी ॾींदो चोलिस्तान खे, त झेलम ते बि त हेठि पंजाब जी आबादी आहे, पोइ उनजी खोट किथां पूरी कंदो? जॾहिं ॿोॾि जा ॿोॾि पंजाब में आबपाशी थींदी आहे, उहा जेका पाणीअ जी खोट थींदी, असांजो ख़दशो आहे त उन जे लाइ वरी सिंधूअ मां जेके ॻंढींदड़ केनाल निकितल आहिनि
जंहिंखे तव्हां ॿुधा हूंदा ॿ वॾा वाह, चश्मा झेलम लिंक कैनाल ऐं तोसा पंजनद लिंक कैनाल, इहे मिलाईंदा आहिनि इंडस खे झेलम सां। सो जॾहिं तव्हां वटि झेलम जो पाणी खणी मोकिलींदा चोलिस्तान, त उन जी खोट पूरी करण लाइ सिंध जो ख़दशो आहे त तव्हां सिंधू नदीअ जो पाणी इन्हनि ॿिनि लिंक कैनालनि मां वहाए झेलम नदीअ ते हेठि जेका पंजाब जी आबादी थींदी आहे उन जी खोट पूरी कंदा। तंहिंजे करे असांखे ख़दशो आहे त हीउ जेको चोलिस्तान जो कैनाल आहे इहो तव्हां सतलज मां नथा कढो, इहो दर हक़ीक़त अणसिधी तरह जॾहिं पाणी घटि हूंदो, जॾहिं ॿोॾि न हूंदी, त पोइ सिंधूअ जो पाणी उन खोट खे भरण लाइ इस्तेमालु कयो वेंदो। तो इहा आहे कुल कहाणी जंहिं ते सिंध खे एतिराज़ जी ॻणती आहे। हाणे तव्हांखे मां अर्ज़ु करियां त हीउ जेको चवनि था साईं ॿोॾूं ईंदियूं आहिनि, पाणी समुंड में वेंदो आहे, पाणी सिंध वारा समुंड में वहाए छॾींदा आहिनि, पाणी ज़ियान पियो थो थिए। हाणे हिकिड़ो त इहा हिकिड़ी अजाई फुज़ूल ॻाल्हि आहे, दुनिया सॼीअ में जेका डेल्टा आहे उन जी सुठी माहौलियाती सिहत लाइ पाणी छॾिणो हूंदो आहे। जेकर तव्हां पाणी हेठि न छॾींदो त पोइ समुंड मथे ईंदो। कुदरती अमल छा आहे त दरिया जे पाणीअ में हूंदी आहे लट। तव्हां सभु जेकर ॿाहिराणियुनि में जेके रहंदा हूंदा तंहिं ॾिठो हूंदो जंहिंखे छुड़ियो पाणी चइबो आहे, लटाशियल पाणी, उन में लट जा ज़रा हूंदा आहिनि जेको कैनालनि में वाहन में पाणी ईंदो आहे। उहो दरिया मां हेठि वही समुंड जे अॻियां उहा लट वञी उछलींदो आहे। उहो उछले उछले एतिरी घणी थींदी वेंदी आहे जो उहो हिकिड़ो हिकु क़िस्म जो वॾो अॻियां तह ॼमी वेंदो आहे, जंहिंजे नतीजे में समुंड जी वाध रुकजंदी आहे। जॾहिं तव्हां पाणी हेठि न छॾींदो डेल्टा में, उहा लट हेठि न वेंदी त उहो जेको तह ठहे जेको समुंड खे रोके सघे उहो तह न ठहंदो। जॾहिं तह न ठहंदो त समुंड जी जॾहिं ईंदी आहे न, उनखे टाइडल वेव चइबो आहे, वॾी टाइड, उन में पाणी समुंड जो सुकी ॾांहुं वधंदो। तंहिंजे करे असां वटि सिजावल, ठटे ऐं बदीन में लखे एकड़ उन जी डेटा मिली वेंदी, पर उहा लखे एकड़नि में आहे, हज़ारे न आहे। उहा पुठियनि 30-40 सालनि में इन करे बर्बाद थी आहे जो लट हेठि नथी वञे, पाणी मथे चढ़ी थो अचे ऐं असांजूं ज़रख़ेज़ ज़मीनूं तबाह थियनि थियूं। पाणी मिठो घटि वञण जे करे तिमर जा ॿेला तबाह थियनि था। उन जे करे कोई 40 क़िस्मनि जूं मच्छियूं आहिनि जेके उन्हनि तिमर जे ॿेलनि ते पलिजंदियूं आहिनि। जॾहिं तिमर जा ॿेला ख़तमु थियनि था त उहा मच्छी बि नथी पलिजे। उते सॼी हिकिड़ी वॾी माहौलियाती बर्बादी आहे। तव्हां कॾहिं जेकर वञो केटी बंदर, वञो शाह बंदर, वञो चूहड़ जमाली, वञो घोड़ा बाड़ी, इहे जेके इलाइक़ा आहिनि, या पंहिंजो बदीन जा जेके लाड़पट जा हेठियां इलाइक़ा आहिनि, उते वञी तव्हां अखियूं ॾिसो, माण्हुनि खां पुछो त कीअं हुनजी रोज़ी रोटी बर्बाद थी वई, कीअं हज़ारे माण्हुनि जा कुटुंब उतां मजबूर थी 30-40 सालनि में लॾे को कराची वञी वेठा, इब्राहिम हैदरीअ में, के रेड़ी म्याण में, के ॿियनि ॻोठनि में। उन्हनि जा अबाणा ॻोठ लटिजी विया, तबाह थी विया, उन्हनि जो गुज़र सफ़र बर्बाद थी वियो। उते जेका ज़रात थींदी उहा नथी थिए। हाणे त उते पीअण जो पाणी पीअण जोॻो कोन्हे, हिकु ढुक उन पाणी मां न भरे सघंदो, माल न पी सघंदो आहे उहो पाणी, एॾो हाणे उन में लुणियाठ आहे त समुंड मथे चढ़ी आयो आहे। तो हिन हालत में जॾहिं अॻे ई समुंड जो पाणी हेठि घटि थो वञे, केतिरो घटि थो वञे, मां रुॻो तव्हांखे हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधायां, पोइ मां पंहिंजी ॻाल्हि खे मुख़्तसिर करे उनखे ख़तमु करण जी कोशिशि कंदुसि। त तरबेला डैम जॾहिं न हो त हेठि पाणीअ जा जेके वहकरा हुया उन्हनि जी भेट में हाणे वधि में वधि 10 पती पाणी हेठि थो वञे। तव्हां मथे डैम ठाहिया, तव्हां मथे बैराज ठाहिया, ऐं हाणे तव्हां हेठि पाणी कोटड़ी बैराज खां हेठि पाणी तॾहिं वञे जॾहिं का वॾो चाढ़ अचे वॾी। 2005 में पाकिस्तान हुकूमत हिकिड़ो आलमी माहिरनि जो पैनल जोड़े उन्हनि खां हिकिड़ी तहक़ीक़ कराई हुई, इंटरनेशनल पैनल ऑफ एक्सपर्ट्स। उहा तहक़ीक़ी रिपोर्ट मौजूदु आहे। उन में चयल आहे त तव्हां 8.6 मिलियन एकड़ फुट, इहो पाणीअ जो मापो आहे, केतिरो घणो पाणी हुजे पाणीअ जो मापो आहे। 8.6 मिलियन एकड़ फुट पाणी हर साल तव्हांखे कोटड़ीअ खां हेठि छॾिणो आहे, हर साल। ऐं उहो बि न आहे त रुॻो महीने हिकिड़े में बसि छॾे ॾियो बोदाई, त जीअं इंसान खे सॼे तव्हांखे को महीने जे पीअण जो पाणी हिकिड़े ॾींहं में ॾेई छॾिजे ऐं चइजे बादशाह। तो माहौलियाती तक़ाज़ा बि इहा हूंदी आहे त पाणी
रोज़ानो जे बुनियाद ते हेठि वञे, जीअं थोरो थोरो पाणी डेल्टा खे मिलंदो रहे। ऐं उन में हुननि मापो ॾिनो माहिरनि त 5000 क्यूसिक पाणी रोज़ानो वञे कोठरीअ खां हेठि। 5000 त छा, कॾहिं कॾहिं त 1000 क्यूसिक बि पाणी न वेंदो आहे। मां तव्हांखे ईअं ॿुधायां त 1999 खां 2023 ताईं जेके 24 साल थिया साल अहिड़ा जंहिं उहो न वियो आहे। सो सोचो त हर ॿिए साल सिंध में जेको पाणी डेल्टा में वञणु घुरिजे, हर ॿिए साल नथो पियो वञे। तव्हांजा अधो अधु साल सोकड़े जा साल आहिनि। तो अॻे ई सोकड़ो, अॻे ई पाणी घटि, सिंध जे लाड़ में पीअण जो पाणी नथो मिले, सिंध में आपाशीअ लाइ पाणी पूरो नथो पए। ऐं मथां जेकर तव्हां वरी नवां वाह खोलींदो 48 लख एकड़ या किथे 60 लख एकड़ बि ॼाणाइण लाइ, उहा नई ज़मीन आबाद कंदो ऐं उन जो पाणी जॾहिं खोट थींदी त वरी उहो फिर इंडस मां खणंदो त थींदी, उनजी माहौलियात बर्बाद थींदी ऐं सिंध हिकु वॾे दमर जो शिकार थी वेंदी। तंहिं करे असां जो मुतालबो, असांजो ख़दशो इहो आहे त इहे जेके वाह तव्हां नवां ठाहियो था, त मां घटि में घटि इन्हनि 2 वाह अहिड़ा आहिनि जंहिंमें हिकिड़ो मूं तव्हांखे ॿुधायो चोलिस्तान जो वाह, ॿियो चोबारा कैनाल आहे। चोबारा कैनाल वरी किथां थो निकिरे, ग्रेटर थल कैनाल मां, उहो बि 3 लख एकड़ ज़मीन आबाद कंदो। ऐं टियों हिकिड़ो कैनाल आहे जंहिंजो ज़िक्र नथो पियो थिए, उहो मथे रसूल बैरेज खां निकिरे पियो, निकिरी चुको आहे, उहो कंप्लीट थियण वारो आहे। उनजो नालो आहे जलालपुर कैनाल। उहो बि तमामु वॾो कैनाल आहे, उहो बि हाणे अची ठही रास थियण ते आहे। तो अॻे पाणीअ जे हिन बहिरान में जेको सिंध खे मूं अर्ज़ु कयो त पीअण जो पाणी नथो मिले, हेतिरा सारा तव्हां नवां वाह इंडस ते ठाहींदो त इहा सिंध लाइ मुकमल तौर ते बर्बादीअ जो माहौल पैदा थींदो। तंहिं करे असां सम्झूं था त इहे वाह हानिकार आहिनि। सिंध हुकूमत उन ते काउंसिल ऑफ कॉमन इंट्रेस्ट में पंहिंजो मोकिलियो आहे, जेको बि ख़तपत थींदो आहे। पर मां सम्झां थो त उहो शायदि काफ़ी न आहे जो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रेस्ट जी मीटिंग ई नथी थिए। सिंध असेंबली ठहराव बहाल करे, पहिरें पंहिंजे सदर साहिब खे चवे, जेको संदसि पार्टीअ जो अॻूणो को चेयरमैन आहे, त महिरबानी करे पंहिंजे ऑफिस में इहे मीटिंगूं नवनि वाहन वारियूं ऐं हिदायतूं जारी करण जो सिलसिलो बंदि करे। इहो ऐवान सदर जो कमु कोन्हे, आइनी तौरु ऐवान सदर जो को तालुक़ु कोन्हे पाणीअ जे मामलनि सां। इहो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रेस्ट जो मामिलो आहे, इहो सूबनि जो मामिलो आहे, इहो सूबनि जे विच में निबेरजणो आहे। सदर साहिब खे इख़्तियार न आहे त इन्हनि मामलनि ते उतां वेही हिदायतूं जारी करे। तो तव्हां सभिनी जी महिरबानी। इहो हिकिड़ो मुख़्तसिर जाइज़ो हो। मां सम्झां थो वक़्तु घटि आहे, ॿिया बि तव्हां वटि स्पीकर्स तमामु मुअज़्ज़िज़ ऐं ॼाणू स्पीकर वेठा आहिनि, त मां पंहिंजी ॻाल्हि खे हिते ख़तमु कयां थो। तव्हां को सुवाल जवाब या जेको सिलसिलो हुजे त मां कुझु देरि हाज़िर हूंदुसि। महिरबानी।